अस्सलाम वालेकुम एंड जी गुड मॉर्निंग मुझे तमाम व्यूअर्स खे कीअं हो ख़ैरियत सां हो ठीक हो खुश हो ज़िंदगियूं कीअं आहिनि कीअं थी आहे अॼु जी सुबुह ऐं कीअं प्लान कयो आहे ही हफ़्तो बिकॉज़ ज़ाहिर आहे सेकेंड मंथ जो ही हिकु फर्स्ट वीक आहे। अच्छा इन फर्स्ट वीक सां गॾोगॾु खोड़ सारियूं शयूं बि आहिनि जेके सुठियूं अल्हम्दुलिल्लाह स्टार्ट थी वयूं आहिनि। 2025 जी जेका फर्स्ट पोलियो कैंपेन आहे उहा बि स्टार्ट थी वई आहे। उन सां गॾोगॾु हिकु ॿी ॾाढी ज़बरदस्त न्यूज़ जेका तव्हां ताईं मां पहुचाइणु चाहियां थी बिकॉज़ जेके ॻाल्हियूं मूंखे लॻे थो मुंहिंजे मुल्क सां या मुंहिंजे मुल्क जे फ्यूचर सां कनेक्ट कनि थियूं उन्हनि में जॾहिं बि का बहितरी ईंदी आहे त ज़रूरु मां उन शइ जी तरफ़ ज़रूरु वेंदी आहियां, उन शइ जे बारे में ज़रूरु ॻाल्हाईंदी आहियां। 5 माण्हू दे आर अरेस्टेड बिकॉज़ उन्हनि पोलियो जा जेके वर्कर्स हुआ उन्हनि खे इनकार कयो। सो ही हिकु तव्हां सभिनी जे लाइ हिकु अलार्मिंग ॻाल्हि बि आहे, गॾोगॾु हिकु सुठी ॻाल्हि बि आहे त जेके माण्हू जवाबु ॾियनि था, जेके माण्हू पोलियो वर्कर्स खे वेलकम नथा कनि, जेके पोलियो जा क़तरा पंहिंजे ॿारनि खे नथा पियारनि ऐं मुल्क जे ॿार खे ख़तरे में विझनि था, उन्हनि जे लाइ ही हिकु वॾी न्यूज़ आहे। सो क्वेटा में 5 माण्हू आहिनि दे आर अरेस्टेड जस्ट बिकॉज़ त हुननि पंहिंजे ॿारनि खे पोलियो जा क़तरा पियारण खां इनकार करे छॾियो। त हींअर तव्हां वटि बि जिथे जिथे असांजे वज़ीर आज़म जो चवणु आहे त किथे को झंग में हुजे, किथे को पहाड़ ते हुजे, किथे किथे बि केरु बि रहंदो हुजे उन ताईं पोलियो वर्कर्स ज़रूरु पहुचंदा ऐं तव्हांजो कमु आहे त उन्हनि सां तावन कयो ताकी असां बि उन्हनि कंट्रीज़ में शामिलु थियूं। पूरी दुनिया शामिलु थी चुकी आहे, असां बि उन्हनि कंट्रीज़ में शामिलु थियूं जेके पोलियो फ्री कंट्रीज़ आहिनि। इन सां गॾोगॾु मुल्क में खोड़ सारियूं ॿियूं शयूं बि आहिनि जेके थी रहियूं आहिनि। रिसेंटली तव्हां ई मां बख़ूबी सुञाणूं था त काफ़ी अरसे खां जेको क्रिकेट जूं ॻाल्हियूं हुयूं उहे उरूज ते हुयूं। जेका हिकु चैम्पियनशिप जी जेका ॻाल्हि हली रही आहे, पाकिस्तान जंहिंखे होस्ट करे रहियो हो, ओनली पाकिस्तान होस्ट करे रहियो, पर हाणे दुबई जो बि नालो शुमारु आहे ऐं जेको हिकु क्वेश्चन मार्क हो त इंडिया ऐं पाकिस्तान जो मैच किथे खेॾजंदो उहो फाइनली इट इज़ डिसाइडेड त दुबई में खेॾण वारो आहे। आई गेस 23 फरवरी जी डेट आहे, पर ही जेके मैचिस आहिनि इन्हनि जो जेको आगाज़ आहे उहो 19 खां थी रहियो आहे। अॼु की तारीख़ खां इंशाअल्लाह तमामु जेके फिज़िकल टिकट्स जेके काउंटर्स आहिनि, डिफरेंट टिकट काउंटर्स आहिनि जिन जे बारे में तमामु ऑनलाइन डिटेल्स मौजूदु आहिनि, उन्हनि खां तव्हां वञी फिज़िकली टिकट बाय करे सघो था। 1000 रुपीज़ जो टिकट आहे ऐं अगरि तव्हांखे अगरि वधीक VIP सीट्स खपे त दैट इज़ 1500 वञी ऐं तव्हां पंहिंजो टिकट परचेज़ करे सघो था। स्टार्ट थी रहिया आहिनि ही मैचिस 19 फरवरी खां, जंहिंमें कराची में बि थींदो, लाहौर में बि थींदो ऐं पिंडी में त तव्हां मां बख़ूबी सुञाणो था त हर इन स्टेडियम में पाकिस्तान जेको आहे उहो इन्हनि मैचिस में तमामु जेकी टीम्स आहिनि उन्हनि खे वेलकम करे रहियो आहे। अच्छा हिकु सुठी ॻाल्हि बि आहे त पाकिस्तान में का शइ थी रही आहे, पर गॾोगॾु जेके जेके माण्हू स्टेडियम जे क़रीब रहनि था उन्हनि मां हिकु नालो मुंहिंजो बि शुमारु आहे, त उन्हनि जे लाइ कंहिं तरीक़े जो प्रोसीजर हूंदो। सुवालु इहो आहे, लास्ट ईयर मूंखे ख़बर आहे त जेके मैचिस थिया हुआ पाकिस्तान जा उन मैचिस में त काफ़ी सुठी अरेंजमेंट हुई, सिर्फ़ु थोरो सो तकलीफ़ दे उहो अमल हो जेॾीमहिल जेके टीम्स आहिनि उहे अचनि पियूं वञनि पियूं, अदरवाइज़ ॾाढो वेल मेंटेन, ॾाढो ज़बरदस्त थियो। हिन दफ़े छा थिए थो इहो हींअर ताईं जो क्वेश्चन आहे जेसि ताईं इहे मैचिस स्टार्ट न थियनि। अच्छा जी, इन सां गॾोगॾु हिकु ॿी ॾाढी अफ़सोसनाक जेका शइ आहे उहा तव्हां सां मां शेयर करण वारी आहियां बिकॉज़ ज़ाहिर आहे उहे बि पाकिस्तान जो जॾहिं बि जिथे बि नालो बुरे तरीक़े सां इन्वॉल्व थिए थो, यकीन कयो ॾुखु थिए थो। सऊदी अरब में असां ताईं मां बख़ूबी सुञाणूं था खोड़ सारा नाला काफ़ी अरसे खां ईंदा हुआ, जंहिंमें असांजा उहे माण्हू जेके उते वञी एज़ ए बैगर स्टार्ट करे छॾींदा हुआ बैगिंग करणु, उन्हनि माण्हुनि जी अरेस्ट थियण जो जेको सिलसिलो हो उहो उते ते स्टार्ट थी रहियो हो, वापसि उन्हनि खे डिपोर्ट बि करे रहिया हुआ, पर हींअर वरी 10 ॿिया नाला जेके एयरपोर्ट ते ई पकड़िया विया आहिनि। आया उहे उम्रा वीज़ा ते हुआ, पर जेको बिहाइंड उन्हनि जो कमु हो उहो कुझु ॿियो हो। सो अगेन 10 ॿिया नाला आहिनि जिन खे वापसि मोकिलियो वियो आहे ऐं आई गेस जेके जेके माण्हू उन्हनि में इन्वॉल्व आहिनि मुंहिंजे ख़्याल में उहो पाकिस्तानी चहिराइण जे लाइक़ु न आहिनि बिकॉज़ ठीकु आहे तव्हां पंहिंजे मुल्क में जेको बि कमु कयो था, जीअं बि कमु कयो था, हर कंहिंजी पंहिंजी मजबूरी हूंदी आहे। मां उन्हनि डेप्थ में वञी मां उन ते न ॻाल्हाईंदमि, बट जेकॾहिं तव्हां हिकु टिकट अफोर्ड करे सघो था, जेकॾहिं तव्हां वीज़ा लॻाइण अफोर्ड करे सघो था, पोइ तव्हां इहे शयूं वञी कयो था त इहे ॾाढो हिकु तकलीफ़ ते अमल आहे जेको थी रहियो आहे, न सिर्फ़ु तव्हां इंडिविजुअल जे लाइ बल्कि हर पाकिस्तानी जे लाइ, बिकॉज़ इन में पाकिस्तान जो नालो इन्वॉल्व थी रहियो आहे। हिते त वरी बि घर जे अंदर जी ॻाल्हि आहे, पर जॾहिं ॻाल्हि घर खां ॿाहिरि हली वेंदी आहे
त पोइ जेको आहे उहो थोरो सो ख़राबु ॻाल्हि थी वेंदी आहे, उहा थोरी बदनामी जी ॻाल्हि थी वेंदी आहे, उहा ई थी रही आहे। बराए महिरबानी तव्हांखे इन तरीक़े जी का बि शइ करणी आहे त प्लीज़ घर जे अंदरि रही कयो, घर जे ॿाहिरि पाकिस्तान जो हिकु सुठो इमेज जेको आहे उहो छॾण जी कोशिशि कयो। प्रोग्राम जी तरफ़ अचूं त हाशिम भाई असां सां गॾु आहिनि। अस्सलाम वालेकुम हाशिम भाई, छा हाल आहे? वालेकुम अस्सलाम। ख़ैरियत सां आहियो, ठीकु आहियो, ख़ुशि आहियो? शुक्र अल्हम्दुलिल्लाह, बिल्कुल तबियत ठीकु आहे? हाशिम भाई सुबुह कीअं स्टार्ट थी अॼु? सुबुह बस नॉर्मल रूटीन जो रोज़ थींदी आहे। अॼु का ॾुखी कोन थी? मूंखे छो थो लॻे अॼु सुबुह में ॾाढी सुस्ती आहे। न मां अॼु सुबुह काफ़ी बहितर थी आहे, बल्कि रूटीन खां पहिरीं उथियो आहियां। रूटीन खां पहिरीं त अॼु सुबुह हाशिम भाई सुठी थी आहे। अदरवाइज़ मूंखे लॻे थो हिते हिन सेट ते मौजूदु बि हर माण्हू कंहिं पेस में हलियो वियो आहे ऐं साइलेंट मोड ते हलियो वियो आहे हर माण्हू। अॼु मूंखे सुबुह जेको बि मिले पियो ॾाढो साइलेंट, ॾाढो काम माण्हू पियो मिले अॼु। ख़ैर इन जो राज़ छा आहे बि थोरी देरि में मूंखे लॻे थो साम्हूं अची वेंदो, या त एसी वेसी मुंहिंजे ख़्याल में बंदि आहिनि, उहे माण्हू थोरा सा फ्रेश थी वञनि। अच्छा जी, पर जी हाशिम भाई वेठा आहिनि न माण्हुनि खे फ्रेश करण, असांजो को मसइलो ई कोन्हे। थोरी देरि में इंशाल्लाह मां अहिड़े को न को अहिड़ो गानो ज़रूरु शामिल कंदासीं हाशिम भाई, पर अहिड़ो ई थियणु खपे, ख़बर पए त तव्हां राति अंधेरी टाइप गानो को खणी अचो। अच्छा जी, महिमान सां गॾु आहे ऐं महिमान जी तरफ़ वञूं था ऐं हिन तरफ़ असां गॾु जेका पर्सनैलिटी तशरीफ़ फरमा आहे, पाण फाउंडर आहिनि कन्वर्सेशन ऑफ चेंज जूं। ही कहिड़ी ऑर्गेनाइज़ेशन आहे जेको ॾाढो ज़बरदस्त कमु करे रही आहे, कीअं कमु करे रही आहे, इन जे बारे में असां मोहतरमा खां ज़रूरु ॼाणींदासीं। गॾोगॾु पाण यूथ फोकल पॉइंट आहिनि, अवॉर्ड विनिंग लीडर आहिनि, असां गॾु तशरीफ़ रखनि थियूं डॉक्टर आयशा मेमन साहब। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। कीअं हो? ख़ैरियत सां आहियो? ठीकु मां ठीकु, तव्हां ॿुधायो कीअं? अल्हम्दुलिल्लाह बिल्कुलु ठीकु ठाक। तव्हां ॿुधायो ज़िंदगी कीअं आहे आयशा साहब? ॾाढी सुठी थी हले। माशाल्लाह माशाल्लाह। किथे हली रही आहे, कीअं हली रही आहे? ओवरऑल सिंध में असांजो कमु हूंदो आहे वुमेन जे लाइ ऐं हेल्थ जे बारे में। सो जीअं तव्हां हाणे पोलियो जी ॻाल्हि कई त हैप्पीनेस बि हूंदी आहे हिकिड़ी, छो त ओवरऑल असांजे लाइ कमु थिए थो, हेल्थ जे लाइ कमु थिए थो, बट थोरो ॾुख बि थींदो आहे जॾहिं असांखे कम्यूनिटी जी तरफ़ां सपोर्ट न मिलंदी आहे। सो इट्स अ काइंड ऑफ रोलर कोस्टर जर्नी, कॾहिं अप्स हूंदा आहिनि, कॾहिं डाउन्स हूंदा आहिनि। सही सही। त इंशाल्लाह इन जर्नी जे बारे में ज़रूरु काफ़ी सारी शयूं आहिनि जेके पंहिंजे नाज़रीन सां बि शेयर कंदासीं। हिकु ॿियूं महिमान आहिनि जेके असां गॾु तशरीफ़ फरमा आहिनि, पाण हिकु पीस यूथ एक्टिविस्ट आहिनि, पाण फाउंडर आहिनि पैक्ट फॉर पीस जूं। ही अगेन हिकु ॾाढी ख़ूबसूरत हिकु तंज़ीम आहे जेका हली रही आहे, इन जे बारे में मोहतरमा खां ज़रूरु ॼाणींदासीं। पाण हिते त वुमेन हेल्थ ते ऐं ओवरऑल हेल्थ ते कमु थी रहियो आहे, पाण बि मोहतरमा वुमेन हेल्थ ते कमु कंदियूं आहिनि ऐं वुमेन जी मेंटल हेल्थ ते कमु कंदियूं आहिनि। असां गॾु तशरीफ़ रखनि थियूं मोहतरमा निद्रा अकरम शेख साहिब जेके तशरीफ़ रखनि थियूं। अस्सलाम वालेकुम। कीअं हो? ख़ैरियत सां आहियो? ख़ुशि आहियो? तबियत ठीकु आहे? अल्हम्दुलिल्लाह बिल्कुलु ठीकु ठाक। तव्हां ॿुधायो ज़िंदगी कीअं आहे? अल्हम्दुलिल्लाह बहितरीन। अच्छा, हिते निदा जे तारुफ़ सां गॾोगॾु मां ज़रूरु हिकु अहिड़ी पर्सनैलिटी जो नालो ज़रूरु वठंदमि जिन रीजनल चैनल्स ते स्पेसिफिकली ॾाढो सारो कमु कयो आहे, अकरम शेख साहब, ऐं हिकु ॾाढा ज़बरदस्त एक्टर। उन्हनि जूं जेके आहिनि डॉटर आहिनि निदा साहिबा। कीअं आहिनि अकरम शेख साहब? ठीकु आहिनि? ख़ुशि आहिनि? अल्हम्दुलिल्लाह। तबियत ठीकु आहे उन्हनि जी? ठीकु आहे। निदा साहिबा कीअं ज़िंदगी हली रही आहे, छा कुझु थी रहियो आहे ज़िंदगी में? अल्हम्दुलिल्लाह बहितरीन हली रही आहे, कम्युनिटी में सर्व करे रहिया आहियूं ऐं जेको आहे बसि अमन खे जेको आहे उहो हर तरफ़ जेको आहे फैलाइण जो कमु करे रहिया आहियूं, बीइंग अ यूथ ऐं यूथ सां गॾु मिली करे। इन करे असां अमन जो कलर बि पाया आहियूं, लेकिन दुनियावी नज़र में हिकु स्टेटमेंट आहे न, वाइट कलर त पीस जो साइन आहे, सो असां इन करे उहो कलर बि पाया आहियूं जी। अच्छा, हूअं चवंदा आहिनि त कलर्स जी जेका आहे न पंहिंजी हिकु लैंग्वेज हूंदी आहे, कॾहिं कलर्स जी लैंग्वेज सम्झण जी कोशिशि कई? एक्चुअली प्रोफेशनली आई एम अ डिज़ाइनर, so I really know the variance of colors, the gradients and all that. त बिल्कुलु कलर्स जी हिकिड़ी पंहिंजी लैंग्वेज आहे, हर कलर ॻाल्हाईंदो आहे। तव्हां जेको कलर पायो था उहो तव्हां ते रिएक्ट करे थो। बट आई वुड लाइक टू ऐड के कलर्स ॾाढो मैटर कनि था, मतिलबु हिकिड़ी वाइब क्रिएट कनि था। इफ़ यू आर वेयरिंग समथिंग दैट इज़ डार्क, समथिंग दैट इज़ नॉट रिलेटिंग टू यू, त उहो तव्हांखे थोरो नेगेटिव और महसूसु थींदो आहे। पर मुंहिंजे लाइ लाइट कलर्स ॾाढो मुंहिंजे लाइ पॉज़िटिविटी वारो अमल कंदियूं आहिनि। आई गेस कलर डू हैव सर्टेन लैंग्वेज, ऐं उन में जेके माण्हू सम्झनि था। अच्छा, तव्हां जेके कलर पाईंदा आहियो, समटाइम्स तव्हां उहे शयूं पढ़ियूं न हूंदियूं आहिनि, बट जेके तव्हां शयूं पाईंदा आहियो, जेके तव्हां शयूं कंदा आहियो, उहे तव्हां सां ॻाल्हाए रही हूंदियूं आहिनि। यू रीड इट और नॉट, पर उहे तव्हां सां उहे ॻाल्हाए रही हूंदियूं आहिनि। सो उहे सिर्फ़ु सम्झण जी देरि हूंदी आहे। ऐं असां त काफ़ी सारी वीडियोस बि ॾिसंदा आहियूं त कंहिं फेस ते को कलर रखियल हूंदो आहे, यू आर अ डिज़ाइनर, तव्हां हिन ॻाल्हि खे सम्झी सघो था, फौरन हटायो ऐं ॿिए फेस ते ॿियो कलर रखो। त इहे डिफरेंट शयूं ॾाढियूं ख़ूबसूरत शयूं आहिनि जंहिंखे सम्झणु मुंहिंजे ख़्याल में ॿिए कंहिंजे लाइ तव्हांजी पंहिंजी पर्सनैलिटी जे लाइ ॾाढो ज़रूरी आहे। हाशिम भाई जी तरफ़ वञूं था। हाशिम भाई, कुझु शामिल कजे, छा शामिल थी रहियो आहे? कयूंसि था जी।
आ, हाँ मत तुझे बिना कुछ बतना है तुझे गड गड हुजी पोए मां आहिया हाँ मत तुझे बिना तुझे बिना कुछ बतना है हाँ मत तुझे बिना कुछ बतना है तुझे गड गड हुजी तुझे गड गड हुजी पोए मां आहिया हाँ मत तुझे बिना कुछ बतना है हाँ मत तुझे बिना मुर्की पवे जी झरकी पवे हो मुंद मुर्की पवे जी झरकी पवे तुझे है कर अची तुझे है कर अची तमाजू मान छा हम तुझे बिना कुछ बतना है हम तुझे बिना आओ चारो क्यों बेसताए पयूं हो आओ चारो क्यों बेसताए पयूं आओ मुझे बरी तमा खुश थी खिला हम तुझे बिना कुछ बतना है हम तुझे बिना कुछ बतना है हम तुझे बिना तो सजद है मिला दुख ॾाढो बणा तो सजद है मिला तोखे ॾाढो वणा पाण खे तुंहिंजे लाइ ठाहियो पियो ठाहियां हम तुझे बिना कुछ बतना है हम तुझे बिना कुछ बतना है तुझे गड गड हुजी तुझे गड गड हुजी कोई मां आहिया हम तुझे बिना कुछ बतना है हम तुझे बिना कुछ बतना ज़बरदस्त जी सो बाक़ाइदा हाणे लॻे पियो त फील जेका आहे उहा सुठी फील वाक़ई में आज में मार्केट में अची वई आहे अच्छा जी सुठी फील सां गॾो गॾु मां चाहियां थी सुठियूं ॻाल्हियूं बि कजनि उहे जेके सुठा कम थी रहिया आहिनि उन्हनि जे बारे में बि ॻाल्हाइजे आयशा साहिबा तव्हांजी तरफ़ अचणु चाहींदमि ऐं ॼाणणु चाहियां थी अच्छा उन ॼाण खां पहिरीं असांखे ब्रेक ते वञिणो आहे नाज़रीन वक़्तु आहे ब्रेक जो तव्हां सां मुलाक़ात कयूं था नंढी कमर्शियल ब्रेक खां पोइ
जी वेलकम बैक। अच्छा जी प्रोग्राम जे हिन हिस्से में हिकु ॿियूं महिमान आहिनि जिन असांखे जॉइन कयो आहे। पाण असिस्टेंट डायरेक्टर आहिनि सिंध सोशल वेलफेयर जेको डिपार्टमेंट आहे उन में गॾोगॾु पाण प्रोग्राम ऑफिसर आहिनि। हिकु फाउंडेशन आहे दस्तक वुमेन राइट्स फाउंडेशन, उन में गॾोगॾु पाण फाउंडर आहिनि आर्टिज़न्स जो। असां सां गॾु तशरीफ़ रखनि थियूं तूबा रफ़ी साहिबा। अस्सलाम वालेकुम। कीअं हो? ख़ैरियत सां हो? ख़ुशि आहियो? अल्हम्दुलिल्लाह, आप कैसी? अल्हम्दुलिल्लाह बिल्कुल ठीक ठाक। तव्हां ॿुधायो ज़िंदगी कीअं आहे तूबा साहिबा? ज़िंदगी सफ़र ज़िंदगी सफ़र है। ओहो हो। और ये सफ़र कैसा जा रहा है? अभी तो बहुत मज़े का। अभी बहुत मज़े का है। आगे क्या प्लानिंग है? उसको मज़े का ही रखना है इंशाल्लाह, कोशिश तो पूरी है। अब अच्छा अज असां क्योंकि हमने इतने प्यारी प्यारी लोगों को इकट्ठा किया है और वो तमाम लोग जो हमारी वुमेंस के लिए काम कर रहे हैं, जो बहुत अच्छा काम कर रहे हैं, जो न सिर्फ हेल्थ पे काम कर रहे हैं, उनकी अवेयरनेस पे भी काम कर रहे हैं, डिफरेंट चीज़ों पे भी काम कर रहे हैं। तो बस साहिबा आप ही से मैं स्टार्ट करना चाहती हूँ और आप ही से मैं जानना चाहती हूँ, सबसे पहले आप ही की तरफ मैं आना चाहती हूँ और मैं जानना चाहती हूँ कि जब आप वुमेन राइट्स की बात करते हैं या वुमेंस की बात करते हैं या किसी भी ऑर्गेनाइजेशन की बात करते हैं, किस तरह चलती हैं ये ऑर्गेनाइजेशंस, किस तरह हमारी वुमेंस को फ़ायदा हो रहा होता है और किस तरह अवेयर कर रहे होते हैं आप लोग हमारी वुमेंस को? अगर मैं सिर्फ अपने इदारे की बात करूं जिसमें तकरीबन मुझे 2 साल हो गए हैं, दस्तक फाउंडेशन। सो फॉरेन फंडिंग पर ही मोस्टली चल रही होती हैं और कुछ करंट फंडिंग होती हैं जो पाकिस्तान से होती हैं, और इसमें अवेयरनेस के ज़्यादातर प्रोग्राम होते हैं जो सिंध में हैं। वैसे तो ज़्यादातर पूरे पाकिस्तान में, लेकिन ज़्यादा काम हमारा सिंध और केपी में है, जिसमें क्लाइमेट से रिलेटेड ज़्यादातर काम है और उसमें अवेयरनेस भी है, उसमें ट्रेनिंग्स भी हैं ख़वातीन की, उसमें स्मॉल बिजनेसेस भी हैं उनके, और ज़्यादातर काम उनकी हेल्थ से रिलेटेड ही है। सही सही, ज़बरदस्त। और मुझे कुछ ज़रूर बताइएगा आर्टिजन्स के बारे में। Artisans is completely about how we can promote peace, interfaith harmony, but through the art, painting, these kind of things. And other than this, एक और हमारा उसमें एक अलग से हमने सेपरेट रखा हुआ है, दिस इज चैरिटी वर्क, जिसमें हम जितने भी इवेंट्स होते हैं, ईद, बकरा ईद, 14 अगस्त, हम सब ऑर्फनेज या ओल्ड होम में जाके मनाते हैं। So, ये बहुत मज़े का एक इनिशिएटिव है जिसमें बहुत मज़ा भी आता है। ज़बरदस्त ज़बरदस्त। सो हाउ यू आर मैनेजिंग ऑल दीज थिंग्स, दिस आर्ट थिंग? आर देयर एनी वर्कशॉप्स और यू नो सर्टेन इवेंट्स? या मेरा एक बहुत मशहूर इवेंट है रंगे अमन के नाम से। सो एक काइंड ऑफ कंपटीशन और लाइव पेंटिंग एक्टिविटी जिसमें बहुत सारे डाइवर्स आर्टिस्ट आते हैं और वो अपना पर्सपेक्टिव दिखाते हैं कैनवस के ऊपर कि हाउ दे कैन सी द पीस, उनके लिए पीस क्या है, वो किस तरह से माशरे को देखते हैं, हम आहंगी को। अच्छा यू नो हाँ, आप शौक के लिए शायद आप कर लेते हैं, लेकिन यू नो बेसिकली आई एम नॉट एन आर्टिस्ट, लेकिन मैंने सुना है कि जब आप आर्ट कोई भी पेंट करते हैं, आई डोंट नो आप लोगों ने कभी किया हो ज़िंदगी में या नहीं किया हो, लेकिन जब भी कोई आप आर्ट बनाते हैं तो यू आर बेसिकली आप जो वो पोर्ट्रे कर रहे होते हैं वो आपका कोई इनर सोल होता है, आप उसको पोर्ट्रे कर रहे होते हैं और यू नो समथिंग दैट कि आप दुनिया को कैसे देखते हैं। Is it that मैं how it बिल्कुल works? रिलेट भी कर सकती हूँ कि मैं खुद एक आर्टिस्ट हूँ और एक टाइम था जब मैं बहुत डार्क आर्ट करती थी, टू मच डार्क, तो उसका इम्पैक्ट मेरे ऊपर भी होता था बहुत ज़्यादा। देन आई रियलाइज़ इसी जब मैं डेवलपमेंट सेक्टर में आई हूँ, देन आई रियलाइज़ कि ये तो बहुत अच्छा एक हुनर है और इसे एक अच्छी चीज़ के लिए भी इस्तेमाल किया जा सकता है। सही और सही। जब मैंने बहुत सारे रंग कैनवस के ऊपर रखे तो उसका बहुत अच्छा असर हुआ मेरी खुद की ज़ात पर भी। And then I start working. हाँ ज़बरदस्त ज़बरदस्त। अच्छा जी हिते आयशा साहिबा तव्हां वटि अचणु चाहियसि पिया, मां थोरो सो मां ॼाणणु चाहियां थी ही जेको कॉन्वर्सेशन फॉर चेंज आहे तो उन जे बारे में सहनाज़िन खे ॿुधायो। अच्छा, कन्वर्सेशन फॉर चेंज हिकिड़ी असांजो हिकिड़ो नंढो इनिशिएटिव आहे ग्रास रूट लेवल ते, जंहिंजे बेसिस ते असां अवेयरनेस प्रोग्राम्स कंदा आहियूं। इनिशियली असां चाइल्ड अब्यूज़ खां स्टार्ट कयोसीं कि लाइक असां ॿारनि खे सम्झायूं कि गुड एंड बैड टच जी माना छा आहे, स्ट्रेंजर एक्टिविटीज़ छा हूंदियूं आहिनि, एंड लेटर ऑन वी फाउंड द नीड टू वर्क ऑन मेन्यूशल हाइजीन। पोइ असां इन बारे में अवेयरनेस कईसीं जेके मिथ्स इन टेबूज़ इन कम्युनिटी में डीपली रूटेड, त जीअं असां उन्हनि खे ब्रस्ट कयूं ऐं औरतूं पंहिंजी हेल्थ ते फोकस करणु स्टार्ट कनि। लेटर ऑन वी आल्सो स्टार्टेड वर्किंग ऑन ब्रेस्ट कैंसर प्रिवेंशन, एंड हाणे टाइम ते आई एम द यूथ फोकल पॉइंट फॉर फैमिली प्लानिंग, ऐं असां मिनिस्ट्री सां गॾु पॉपुलेशन कंट्रोल ते कमु करे रहिया आहियूं। सही सही ज़बरदस्त। अच्छा इते ई छो त टे इदारा असां सां गॾु अॼु जुड़िया आहिनि
आहिनि तव्हांजे इदारे जे बारे में बि ज़रूरु ॼाणणु चाहींदमि ऐं पैक्ट फॉर पीस इहो छा आहे कीअं कमु करे रहियो आहे? बेसिकली असांजो बि हिकिड़ो ग्रास रूट लेवल ते हिकिड़ो इनिशिएट हुयो पैक्ट फॉर पीस जो, जंहिंमें असां डिफरेंट पीस जा प्रोजेक्ट्स जेके आहिनि उहे इनिशिएट कंदा आहियूं। असांजी जेका टारगेटेड ऑडियंस हूंदी आहे उहा यूथ हूंदी आहे। यूथ बि डिफरेंट कंदी आहे त असांजा कहिड़ा एज ग्रुप्स आहिनि। असां जेका टारगेट कंदा आहियूं यूनिवर्सिटीज़ जी यूथ आहे। जीअं चयो वेंदो आहे त 70% जेको आहे असांजे मुल्क जी आबादी यूथ आहे ऐं फ्यूचर बि असांजो यूथ ई चेंज करे थो सघे। त असांजे जेको मुआशिरो आहे उहो एॾी पैट्रियार्कल सोसाइटी आहे त माण्हुनि जा डिफरेंट थॉट्स आहिनि। हर कोई हिक ॿिए सां विढ़ण लाइ तयारु वेठो आहे। त हे उहो वक़्तु आहे जॾहिं असांखे वधीक ज़रूरत आहे त असां पीस खे जेको आहे उहो प्रमोट कयूं। प्रमोट करण जा असां वटि डिफरेंट एक्शन्स हूंदा आहिनि। पैक्ट फॉर पीस जेको आहे पहिरियों कंप्लीट हिकिड़ो सर्वे कंदो आहे। उन सर्वे खां पोइ असां स्ट्रैटेजी क्रिएट कंदा आहियूं त असांखे हाणे कहिड़े लेवल जी ऑडियंस खे जेको आहे कैटर करे उन्हनि ते एक्टिविटीज़ परफॉर्मेंस कंदा आहियूं। ऐं असांजा प्री ऐं पोस्ट सर्विस थींदा आहिनि त छा उन्हनि जा स्ट्रेस, डिप्रेशन, एग्ज़ाइटी इहे जेके आहिनि उहे वेरे थिया आहिनि। उन में एक्टिविटीज़ में असां वटि योगा बि अची वेंदो आहे। उन में डिफरेंट बर्स्ट एक्टिविटीज़ ईंदियूं आहिनि जंहिंसां उन्हनि जो स्ट्रेस जेको आहे उहो इलाही लेवल ते ईंदो आहे। सही, ज़बरदस्त। अच्छा, हिते हिकु शइ जेका मां प्रोमिनेंट करणु चाहियां थी, शायदि ढकियल लफ़्ज़नि में शायदि असां पहुचाए सघिया हुजूं, पर मां उन्हनि खे प्रोमिनेंट लफ़्ज़नि में ॿुधाइणु चाहियां थी। असां जॾहिं बि औरत जी ॻाल्हि कंदा आहियूं त असांखे औरत सां गॾोगॾु हिकु टैबू औरत सां गॾु लॻल आहे कमज़ोर जो। त औरत कमज़ोर आहे, औरत वीचारी आहे, औरत लाचार आहे। असां इहो बट अॼु मूं वटि 3 अहिड़ियूं जेके फीमेल्स आहिनि उहे जुड़ियूं आहिनि जेके पाण उन्हनि ऑर्गेनाइज़ेशन्स जूं फाउंडर आहिनि। कमु कंहिं बि इदारे जे लाइ करणु शायदि ॾाढो आसानु हूंदो आहे, पर इदारो क़ाइमु करणु इहो हिकु हिमत जो बि कमु आहे। गॾोगॾु तव्हांखे अॻियां जेको फ्यूचर आहे उनखे ज़हन में बि रखिणो पए थो। जेके तमामु तकलीफ़ूं आहिनि उहे बि तव्हां खणंदा आहियो। बिकॉज़ मां पाण हिकु नंढो इदारो हलाए रही आहियां, सो आई ट्रूली अंडरस्टैंड त केतिरो मुश्किल हूंदो आहे कंहिं बि शइ खे, चाहे तव्हांजो उहो बिज़नेस जो इदारो हुजे, को वेलफेयर जो इदारो हुजे, कंहिं बि इदारे खे खणी हलणु ॾाढो मुश्किल हूंदो आहे। ऐं वरी पोइ तव्हां उन में तव्हां पाकिस्तानी मुआशिरे में रहंदा हुजो, पोइ तव्हां हिकु औरत हुजो, त उनजे लाइ अगेन हिकु ॾाढो वॾो चैलेंजिंग थी थो वञे। तव्हां छो त कमु करे रहिया आहियो डिफरेंट सेक्टर्स ते ऐं स्पेसिफिकली वुमेन हेल्थ ते तव्हां कमु करे रहिया आहियो। मां ज़रूरु ॼाणणु चाहींदमि त उहे अवेयरनेस सां पंहिंजे नाज़रीन ताईं बि पहुचाए सघो ऐं उहे औरतूं जेके शायदि काफ़ी हेल्थ जे डिफरेंट और फैमिली प्लानिंग और डिफरेंट शयुनि जे करे काफ़ी औरतूं पोयां थी वेंदियूं आहिनि पंहिंजे कमनि खां, उन्हनि ताईं असां इहे ॻाल्हियूं पहुचाए सघूं ऐं कीअं तव्हां पंहिंजे कम खे अॻियां खणी आया हुयो इहो पंहिंजी औरत खे ॿुधाए सघूं। सो इनिशियली असांजो टारगेट हूंदो हुयो की असां वुमेन जे लाइ पार्टिकुलरली कमु कयूं न। असां औरतुनि खे ॿुधायूं की उहे पंहिंजी हेल्थ खे कीअं प्रमोट करे सघनि थियूं, उहे पंहिंजे पाण खे सुञाणे कीअं सघनि थियूं। एंड देन लेटर ऑन वी रियलाइज़ की न, असांजी जेका सोसाइटी आहे ॾाढी पेट्रियार्कल आहे। हिन में मेल डोमिनेंस ॾाढो इम्पॉर्टेंट चीज़ आहे न, जेका अगरि जेसि ताईं असांजा मर्द उन चीज़ खे वठी न हलंदा, छो त अल्टीमेटली दे आर द डिसीजन मेकर्स एट द होम, स्पेशली द ग्रास रूट लेवल। एंड देन वी रियलाइज़ की न, वी आल्सो हैव टू इन्वॉल्व द मेल एज वेल, छो त उहे ई डिसीजन था रखनि। त उन सां असांजो इहो थियो की असां मेल इंगेजमेंट सेशन्स कयासीं, असां मेल अवेयरनेस ते बि कमु कयोसीं, सो दैट हाउ यू कैन प्रमोट द हेल्थ फॉर द वुमेन स्पेशली। त इन टर्म्स ऑफ चैलेंजिस जेके तव्हां ॿुधायो, चैलेंजिस तमामु घणा आहिनि, छो त इहे टेबू टॉपिक्स आहिनि। त समटाइम्स इफ आई एम बीइंग ऑनेस्ट त असांखे इजाज़त बि न हूंदी आहे की न तव्हां असांजे घर में या तव्हां असांजी कम्युनिटी में तव्हां को सेशन नथा कराए सघो अवेयरनेस जो, छो त असांजी मायूं ख़राबु थींदियूं। त असां मतिलबु हिते ईअं आहे की तव्हां जेतिरो एजुकेट कयो था, इट मीन्स इट्स बीइंग ख़राबु। हालांकि वी आर मेकिंग देम एम्पावर्ड, त उहे पंहिंजे लाइ डिसीशन्स वठी सघनि ऐं पंहिंजी बॉडी लाइ डिसीशन्स वठी सघनि ऐं पंहिंजी हेल्थ लाइ वठी सघनि। सो हा, इहो मुंहिंजे हिसाब सां तमामु घणो वॾो चैलेंज आहे ऐं वी आर स्टिल trying to overcome it. अच्छा, बिकॉज़ हिते वुमेन हेल्थ जी हाइजीन जी ॻाल्हि थी रही आहे त मां इहो ज़रूरु ॻाल्हाइणु चाहींदमि। आई हैव सीन दोज़ एरियाज़ ऑल्सो जंहिंमें सैनिटरी नैपकिन्स यूज़ करणु इन खे बि हिकिड़ो ख़राबु शइ सम्झी वेंदी आहे। सो आई गेस असां उन जॻह ते आहियूं हिन वक़्तु जंहिं जॻह ते असांखे खोड़ सारो कमु करण जी ज़रूरत आहे। एंड नॉट ओनली उन जॻह ते जिथे असां चऊं था असांखे औरत खे पढ़ाइणो आहे और एजुकेट करिणो आहे, यस इहे शयूं बि इम्पॉर्टेंट आहिनि, पर उन सां गॾोगॾु जेका हाइजीन जी जेके प्रॉब्लम्स आहिनि जंहिंजे करे असांजी जेका औरत आहे उहा कुर्बान बि थी रही आहे ऐं उन जे तमामु उन्हनि शयुनि ते असां नज़र बि नथा विझूं। वैन इट कम्स टू डिलीवरी इशूज़ उन्हनि ते बि अॼु बि असां दायुनि ते रिलाए था कयूं। सो इहे तमामु शयूं आहिनि जिन जे बारे में ॻाल्हाइणु ॾाढो ज़रूरी आहे, जिन जे बारे में अवेयर करणु ॾाढो ज़रूरी आहे। अच्छा, हिन तरफ़ ईंदमि, तव्हां चयो त तव्हां हिकु
डिज़ाइनर भी आहियो, तव्हांखे कीअं थो लॻे त पंहिंजे डिज़ाइन्स जे थ्रू, पंहिंजे वॉर्ड्रोब जे थ्रू कीअं इहे तमामु जेके शयूं आहिनि इहे प्रमोट कयूं वञनि? बेसिकली डिपेंड कंदो आहे इंसान जी पंहिंजी पर्सनैलिटी ते, त हाउ योर पर्सनैलिटी वेरे। काफ़ी सारा माण्हू अहिड़ा हूंदा आहिनि एज़ अ डिज़ाइनर परस्पेक्टिव अगरि मां ॻाल्हि कयां त असां एक्टिविटीज़ में मां कुझु इन तरीक़े जूं डिज़ाइन कंदी आहियां जेके उन एक्टिविटी खे रिलेट करनि। लाइक फॉर एग्ज़ाम्पल अगरि मां एक्टिविटी कंहिं पीस जी कयां थी ऐं मां पाण ई हुते अगरि ब्लैक कलर जो कलर पाए वञा थी, ब्लैक इज़ अ कलर ऑफ हेट जेको सम्झो वेंदो आहे अगरि उन जी नरेशन ॾिनी वञे त उहो सफ़ा टोटली निरेट न कंदो हुन सां। सेम गोज़ फॉर अस, जीअं असां मोस्टली पीस जी एक्टिविटीज़ में हिते तूबा वेठी आहीं, तूबा सां त मां काफ़ी अरसे खां तूबा खे सुञाणती आहियां, असां ॿिन्हिनि गॾु ई कमु कयो आहे काफ़ी प्रोजेक्ट्स में। सो लाइक असां इन्हनि खे बि ख़बर आहे कलर्स जी काफ़ी वॾी गेम हूंदी आहे, असां चवंदा आहियूं लाइक उहे रिले करनि था। ब्लू अगरि तव्हां वेयर कयो था इट्स टोटली अ कलर ऑफ पीस, त असां घणालो इहो हूंदो आहे त असां लाइट कलर खे घणी प्रेफरेंस ॾींदा आहियूं। अगरि तव्हां ऑरेंज कलर वेयर कयो था त फील तव्हां पाण बि कूल फील कयो था ऐं तव्हां ॿियनि खे बि कूल फील करायो था। लाइक फॉर एग्ज़ाम्पल अगरि तव्हां ग्रीन फील कयो था त इट्स अ कलर ऑफ चार्म, त तव्हां चार्म या ग्रीनरी सॉर्ट ऑफ लाइक त उहो टोटली उन्हनि कलर्स खे रिलेट करनि था। त कलर्स इलाही इंपॉर्टेंट पार्ट प्ले कंदा आहिनि तव्हांजी पर्सनैलिटी में। सही, बिल्कुलु बिल्कुलु। ऐं हिकु मैसेज हूंदो आहे जॾहिं बि, हा तव्हां यू नो बिकॉज़ सभई कलर ॾाढा ख़ूबसूरत आहिनि, कुदरत जा जेके क़ाइमु कयल कलर आहिनि उहे सभई कलर ॾाढा ख़ूबसूरत आहिनि, बट यस तव्हां स्पेसिफिकली कंहिं अहिड़े इवेंट में वञो पिया या को अहिड़ो तव्हां स्पेसिफिकली को अहिड़ो वर्कशॉप या इन टाइप जी तव्हां का शइ करे रहिया आहियो, उन में यस इहो वाक़ई हिकु इम्पॉर्टेंट हिकु मैसेज आहे त तव्हां जेके कलर्स तव्हां चूज़ कयो था उहो हर हिकु कलर जेको आहे उहो ॻाल्हाए रहियो आहे। अच्छा तूबा साहिबा, तव्हांजी तरफ़ ईंदमि ऐं जंहिं तरीक़े सां तव्हां एतिरो ख़ूबसूरत कमु करे रहिया आहियो, तव्हांखे छा थो लॻे त हींअर ताईं जेतिरो तव्हां आर्ट जे थ्रू तव्हां मैसेजेस ॾिना आहिनि, अगरि आप समझ पा रही हैं तो वरना मैं लैंग्वेज चेंज कर लूं, है ना, कि वो एक्सप्रेशन चेंज हो गया था तो तूबा का एकदम से कि ये क्या हो रहा है, ये क्या बोला जा रहा है? मैं समझ लेती हूँ लेकिन बस थोड़ी मुश्किल। अच्छा तूबा, मैं जानना चाह रही थी कि जिस तरह आप अपने आर्ट के थ्रू और डिफरेंट लोगों के आर्ट के थ्रू आप मैसेज पहुंचाना चाह रही हैं, इंटरफेथ हार्मनी का आपने नाम दिया, हमारे पास वैसे भी देखा जाए तो हर चीज़ का एक्सट्रीमिज़म बहुत ज़्यादा है, उसको कैसे कूल डाउन किया जाए इस आर्ट के थ्रू? बिकॉज मतलब हमारे पास मेरे जैसे भी लोग हैं जो आर्ट के करीब भी नहीं गए आज तक। हाँ, देखने की हद तक शायद खूबसूरती हर किसी को अच्छी लगती है, लेकिन आर्ट करना इट्सेल्फ एक बड़ा एक चैलेंजिंग काम होता है मेरे जैसे लोगों के लिए। तो आप कैसे समझती हैं कि किस तरह हम ये मैसेज लोगों तक पहुंचा सकते हैं? आई थिंक जब एक इंसान जो बना रहा है उसके अंदर भी बहुत सारी फीलिंग्स होती हैं और फिर उसके आर्ट को प्रमोट करना, लाइक हम डिफरेंट प्लेटफॉर्म्स यूज़ करते हैं, सोशल मीडिया, फेसबुक, इंस्टाग्राम, ट्विटर, अब तो लिंक्डइन भी बहुत ज़्यादा यूज़ करते हैं, विद इंटरव्यू ऑफ देम। लाइक अगर मैंने कुछ बनाया है सो आई रियली वांट कि मैं बताऊं मैंने ये क्यों बनाया है और बहुत सारे लोगों तक पहुँचे, तो जिस हद तक हो सकता है हम पहुंचाते हैं उसे। हाँ, और पेंटिंग्स के थ्रू भी। जी, सोशल मीडिया ने कितना साथ दिया इस चीज़ का? हम सब उस दौर के लोग हैं जिन्होंने डिजिटल चीज़ें देखी हैं, जो डिजिटल चीज़ों को यूज़ करते हैं, तो आपको क्या लगता है कि जो डिजिटल प्लेटफॉर्म है वो कितना स्ट्रॉन्ग है हमारा? आई थिंक 90% कहूँगी मैं, क्योंकि हमें तो ऑडियंस भी वहीं से मिल रही होती है अब, क्योंकि सब वहीं पर ही हैं मोस्टली, और प्रमोट भी वही कर रहा होता है, so बहुत एक इम्पॉर्टेंट रोल है उसका। तो सही सही, तव्हां खे छा थो लॻे? तमामु घणो 99.99% मां चवंदमि, हिन जे करे त मां पाण हिन ते लाइक टोटली वर्किंग ऑन दैट, ऐं नॉट जस्ट एन ऑडियंस मां चवां, पर हर शइ तव्हांखे अप्रोच उतां मिले थी, तव्हांखे ख़बर उतां पए थी। लाइक एतिरो दौर अची वियो आहे, इफ यू आर टॉकिंग अबाउट टिकटॉक और सो मिनी सेकेंड्स, तव्हांखे इहो बि ख़बर पवंदी त तव्हांजी वीडियो 2 सेकेंड्स ॾिठी वई आहे या 3 सेकेंड ॾिठी वई आहे। अगरि उहा शइ 6 सेकेंड ते हली वई आहे त मतिलबु तव्हांजो कंटेंट सुठो आहे। त हर शइ जेका वेरी करे थी उहा तव्हांजे कंटेंट ते करे थी, तव्हांजो कंटेंट छा आहे। सही सही। अच्छा, हिते डिफरेंट शयुनि जे बारे में असां ॻाल्हाए रहिया आहियूं, मां चाहियां थी त उहे तमामु शयूं जेके हिन वक़्तु, उहे तमामु स्पेसिफिकली औरतूं जेके हिन वक़्तु असांखे ॾिसी रहियूं आहिनि, ऐं उन्हनि जे ज़हन में को अहिड़ो इदारो क़ाइमु करण जी का सोच आहे या को अहिड़ो कमु करण जी सोच आहे, असां उन्हनि ताईं सुठियूं शयूं, सुठियूं ॻाल्हियूं पहुचाए सघूं, उन्हनि जे जेके इनिशियल जेके शयूं आहिनि उहे पहुचाए सघूं। ज़रूरु इहे तमामु शयूं प्रोग्राम में शामिलु थींदियूं, पर हिते वक़्तु आहे हिकु ब्रेक जो। नाज़रीन, तव्हां सां मुलाक़ात कयूं था हिन ब्रेक खां पोइ। जी, वेलकम बैक। अच्छा जी, छो त असां वटि 3 कामयाब नाला हिते मौजूदु आहिनि, त मां ज़रूरु चाहियां थी त उन्हनि कामयाबियुनि जे पोयां, हमेशह चवंदा आहिनि त कामयाब मर्द जे पोयां हिकु औरत जो हथु आहे। व्हाट डू यू थिंक अबाउट वुमेन? उन जे पोयां कंहिंजो हथु हूंदो आहे?
हुनजे पोयां डिपेंड थो करे आई थिंक अगरि असां सिंध जी पर्टिकुलरली मां पंहिंजी एरिया जी ॻाल्हि कयां त मुंहिंजे पोयां त मुंहिंजे पेरेंट्स जो ई हथ आहे दे हैव सपोर्टेड मी दे हैव पुश्ड मी टू ब्रेक ऑल द बैरियर्स कि न यू हैव टू रिकॉग्नाइज yourself in the national and the international levels. I think my parents are like you went for U-grade also. Tell me about your experience there. Acha. So U-grade was a wholesome experience. I was the first one जेका लारकाना कंबर जे एरिया में select थी हुई. I had no idea कि मतलब मुंहिंजी सिलेक्शन थी वेंदी आहे एंड देन वरी थी वेंदी आहे त तव्हांखे सोसाइटी जी तरफ़ां ईंदो आहे कि हाउ यू आर लेटिंग योर गर्ल गो तव्हां कीअं था हुनखे छॾे सघो त उते बि अगेन पेरेंट्स जो रोल हुयो कि न असांजी धीअ वेंदी इंटरनेशनली रिकग्नाइज़ कंदी ऐं इट वॉज नॉट द फर्स्ट टाइम आई हैव बीन रिप्रेजेंटिंग ऑन सो मेनी अदर प्लेटफॉर्म्स रिसेंटली मां यूनाइटेड नेशन जनरल असेंबली में भी मुंहिंजी स्पीच हुई आई वॉज द फर्स्ट वन फ्रॉम एशिया पैसिफिक मां मुंहिंजी सिलेक्शन थी सो हाँ इहे कुझु नंढड़ी कामयाबी आहिनि जंहिंजे पोइ त असांजे पेरेंट्स जो ई हक़ They are so big for so many people, असांजे लाइ शायदि मां हमेशह इहो चवंदी आहियां त तव्हां जंहिं जॻह ते आहियो उन ब्लेसिंग खे तव्हां फॉर ग्रांटेड न सम्झो बिकॉज़ जंहिं जॻह ते तव्हां आहियो देयर इज़ अ लिस्ट ऑफ वुमेन्स जेके उन जॻह ते अचणु चाहिनि थियूं एक्ज़ैक्टली त उन्हनि जे जॾहिं उन्हनि खे माण्हू ॾिसे थो न पोइ इंसान खे एक्चुअली पंहिंजो पाण ॾाढो प्रीशियस फील थींदो आहे चवंदा आहिनि त फ़ख़्रु या गुरूर न करणु खपे बट आई गेस हिकु जेका सुठाई तव्हांखे मिली वई आहे हिकु भलाई तव्हांखे मिली आहे हिकु तव्हांखे शयूं मिलियूं आहिनि उनजे लाइ ब्लेस्ड फील करण में का मुंहिंजे ख़्याल में बुराई कोन्हे सो हमेशह इहे शयूं ऐं उहो जेको अमल आहे उहो सबर शुकर में बि अचे थो डायरेक्टली और इनडायरेक्टली उनखे तव्हां सबर शुकर में बि ॾिसो था अच्छा हिन तरफ़ ईंदासीं ऐं छा हिन तरफ़ बि ईअं ई हो त तव्हां पाण जेॾीमहिल अॻियां वधो पिया त ज़ाहिर आहे सोसाइटी जा बैरियर्स साम्हूं ईंदा आहिनि त उहे बैरियर्स हटाइण जे लाइ कंहिंजो हथ हो हाँ मां त बिल्कुलु पेरेंट्स जो चवंदमि पर मुंहिंजो स्पेसिफिकली मम्मा पापा जो मम्मा जी त हमेशा दुआऊं रहियूं आहिनि ऐं बाबा जी सपोर्ट रही आहे ऑब्वियसली ऑलवेज़ लाइक सपोर्ट्स मी इन ईच एंड एवरी स्टेप मां जे स्टेप ते किरी आहियां इन करे त मुंहिंजो पैशन मुंहिंजूं ख़्वाहिशूं मुंहिंजी हर शइ बाबा सेज़ गो अहेड कॉज़ ही ऑलवेज़ सपोर्ट्स मी हुननि जो ट्रस्ट आहे मूं ते हमेशह खां ऐं गॾु आई गेस त कि हिकु बेस्ट फ्रेंड जो बि तव्हांजे लाइ इम्पॉर्टेंट रोल हूंदो आहे त गॾु सपोर्टिव में त तव्हां सां गॾु हुजे बट मां अगरि अॼु जाते आहियां अगरि मां हिनखे सॼो क्रेडिट ॾियां ऑल क्रेडिट गोज़ टू माई फादर ऑब्वियसली इफ आई एम देयर माई फादर प्ले अ वेरी बिग रोल ऐं हू हमेशह कंदा ऑब्वियसली उन्हनि मूंखे हमेशह सपोर्ट कई आहे दैट्स वाई आई एम देयर ऐं बिल्कुलु असांखे थाउज़ेंड्स एंड लैक्स टाइम जेको आहे अलाए साईं जा मिलियन टाइम्स थैंकफुल थियणु घुरिजे अल्हम्दुलिल्लाह चवणु घुरिजे कॉज़ जेके फैसिलिटीज़ जेके शयूं असां वटि आहिनि उहे ॿियनि वटि न आहिनि कॉज़ मां ॾिसंदी आहियां जॾहिं असां निकिरंदा आहियूं ऐं पोश इलाइक़नि में बि वञी करे जॾहिं असां मुंहिंजा सर्वेज़ रहिया ऐं मां उन्हनि सां गॾु वेठमि सो हुननि जी सिचुएशन आयशा खे त आई थिंक वधीक आयशा त वधीक पोश इलाइक़नि में वेंदी आहे त उते उहे जेके माण्हू आहिनि उहो त मतिलबु तव्हांखे उन्हनि नज़रनि सां ॾिसंदा आहिनि त तव्हां मतिलबु उथंदे वेहंदे तव्हां अल्लाह सिंह जो शुक्र अदा कयो सो पेरेंट्स आर लिटरली अ ब्लेसिंग ऐं अल्लाह सिंह बसि उन्हनि खे जेको आहे उहो वॾी हयाती ॾे उन्हनि जो साव असांजे मथां सलामत रखे हमेशह आमीन 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 सुम आमीन अच्छा जी तूबा जी जेका इनिशियल जेका स्ट्रगल हुई उनमें तूबा सबसे ज़्यादा साथ किसका था आई थिंक पेरेंट्स के बाद तो उनकी डेथ के बाद तो बहन भाइयों ने बहुत सपोर्ट किया एंड दे आर वेरी वेरी सपोर्टिव और फ्रेंड्स आई थिंक ये दो बहुत ज़्यादा फैक्टर है कि दोस्त बहुत अच्छे मिले और बहन भाइयों ने बहुत सपोर्ट किया और कहते हैं ना माँ के बाद आप अपने बड़ी बहन में अपनी माँ तलाश करते हैं और फादर के बाद आप अपने बड़े भाई में अपना फादर तलाश करते हैं तो वो अब आप शायद उनका कोई नैमल बदल नहीं है लेकिन आम ज़बान में लेकिन खुदा ताला कहीं ना कंपलसेट ज़रूर कर देते हैं ना इंसाफ़ी नहीं करते इंसान के साथ तो ऐसे बहन भाई ज़रूर आपके पास होते हैं ऐसे गार्डियंस आपके पास ज़रूर होते हैं जो वो शफ़क़त का हाथ आपके सर पे रखते हैं अच्छा ही त असांजूं उहे ॻाल्हियूं आहिनि जेके आई गेस हर घर जी हर न्याणी जी कहाणी आहे ऐं हर जॻह ते पेरेंट्स सुठो ई सोचींदा आहिनि शायदि असां पंहिंजी जेका थिंकिंग आहे द वे वी थिंक असां शायदि उनखे सही कोन करे सघिया आहियूं उनखे दुरुस्त कोन करे सघिया आहियूं ऐं उनखे दुरुस्त करण जे लाइ
कीअं कहिड़ा इक़दामात खयां वञनि इन जे बारे में अॼु थोरो सो असां ॻाल्हाइणु चाहियूं था। ऐं जिन जिन एरियाज़ में तव्हां विया आहियो जिथे तव्हां इहो सभु शयूं ॾिठियूं आहिनि, जिथे थोरो औरत जी जेका ज़िंदगी आहे थोरी बैकवर्ड आहे ऐं उनखे अॻियां न पियो वधी न पई सघे, उते तव्हांखे छा थो लॻे त कहिड़ा अहिड़ा सेशन्स करणु खपनि, कंहिं तरीक़े सां छा अहिड़ो करणु खपे जो असांजी उहा औरत बि निकिरी ऐं पंहिंजी ज़िंदगी पंहिंजी मर्ज़ी सां गुज़ारे सघे? अच्छा, हिकिड़ी त एजुकेशन ॾाढो मैटर कंदी आहे। इफ़ असांजा पेरेंट्स एम्पावर्ड हूंदा, एजुकेटेड हूंदा, त उहे वरी पंहिंजे जनरेशन एम्पावर थींदी वेंदियूं, छो त उन्हनि जो बिलीफ वधंदो वेंदो कि न तालीम इंसान खे हिकिड़ी सुठी राह ते हलण जी हेल्प थी करे। त आई थिंक एजुकेशन ॾाढी मैटर थी करे। बट अगरि असांखे एजुकेशन असां खां नथी प्रोवाइड थी सघे, जीअं आई आल्सो स्टडी इन अ गवर्नमेंट स्कूल एज़ वेल, त असां पाण खे पाण ई अवेयर कयूं, वी फाइंड आउट द अपॉर्चुनिटीज़ या जेके बि असांजे साम्हूं अवेयरनेस प्रोग्राम्स थियनि था, असां पाण खे उन्हनि चीज़नि में इन्वॉल्व कयूं त जीअं असां सेंसिटाइज़ थियूं, असांखे ख़बर पए राइट एंड रॉन्ग जे विच में डिफरेंस, एंड देन वी स्टार्ट क्रिएटिंग एन इम्पैक्ट। त इहो पाण ते बि डिपेंड थो करे, अगरि सोसाइटी जो को रिस्पॉन्स नथो मिले त सो या सही सही। अच्छा, इहो इनखे मां थोरो सो तव्हांजे कम सां बि कनेक्ट कंदमि, बिकॉज़ यू आर वर्किंग फॉर पीस एंड इंटरफेथ हार्मनी, त मां इन ई तमामु शयुनि खे तव्हांजे कम सां कनेक्ट कंदमि। ऐं तव्हां कीअं था सम्झो त असां कीअं ग्रास रूट ते वञी ऐं असां पंहिंजे उन आम माण्हू जी जेका मेंटेलिटी आहे उनखे चेंज करे सघूं? बिकॉज़ आई गेस ज़ोर ज़बरदस्ती सां शयूं न थींदियूं आहिनि फॉर द टाइम, या उन टाइम जे लाइ या उन फ्रेम जे लाइ तव्हां शायदि शइ करे सघो, पर अगरि तव्हांखे हमेशह जे लाइ परमनेंट का शइ खपे, तव्हांखे पंहिंजी मेंटेलिटी चेंज करणी पवंदी। उहा मेंटेलिटी कीअं चेंज कजे? ॾिसो, सभिनि खां पहिरियों त ज़रूरी आहे, असां ॻाल्हि कंदा आहियूं पीस जी, हर कोई मूंखे चवंदो आहे वाए पीस। पीस छा मतिलबु आहे पीस जो? पीस जो मतिलबु आहे अमन न। पीस इज़ बेसिकली द थिंग जेका तव्हांजे अंदरि फाइंड आउट थींदी आहे। व्हेन अ पर्सन रियली नीड पीस, हाणे उहो पीस डिफरेंट असांखे वेरिएशन्स में ईंदो आहे, मेंटली बि ईंदो आहे, फिज़िकली बि ईंदो आहे असांखे। जेसि ताईं ॻाल्हि आहे अवेयरनेस जी, त अवेयरनेस जीअं आयशा बि ॻाल्हि कई, त मां उन्हनि जी ॻाल्हि खे अॻिते वैरे कंदमि। जॾहिं असां अवेयरनेस सेशन्स बि ॾियणु वेंदा आहियूं ईदर स्टूडेंट्स खे, त हू चवंदा आहिनि हा अची करे लेक्चर ॾेई हलिया विया। इट्स नॉट अबाउट द लेक्चर। उन्हनि मां असांखे जेके वरी रिस्पॉन्सिस क्रिएट थींदा आहिनि, जेके असांजे पलटी करे ॿार ईंदा आहिनि, त हाउ कैन वी रीच यू, उहो जेको रीच जो वर्ड आहे नी, त उहा असां लाइ इलाही इंपॉर्टेंट टर्म हूंदी आहे। त अवेयरनेस त जेतिरो असांखां थींदो, ऐं इहा जर्नी असां पाण खां स्टार्ट कई आहे, ऐं असांजो हिकिड़ो पूरो हिकिड़ी ग्रुप ऑफ वेरिएशन्स आहिनि, उन में डिफरेंट माण्हू आहिनि, हर कैटेगरी जा माण्हू आहिनि। लाइक असां गॾिजी, जीअं हाणे तूबा जी मां ॻाल्हि कयां, तूबा असां इंटरफेथ हार्मनी ते इलाही कमु कयो आहे। त वी आर नॉट जस्ट मुस्लिम्स, असां हर हिकिड़े रिलीजियस पर्सपेक्टिव ते, जेको त इलाही वॾो टैबू बि आहे असांजी सोसाइटी जो, असां नथा ॻाल्हाए सघूं बेसिकली। त असांजो जेको बेसिकली सॼो ग्रुप आहे, वेरियस डाइवर्सिटी ग्रुप आहे, उन में असां सां मुस्लिम्स, नॉन मुस्लिम्स, असां सां गॾु सिख्स आहिनि, उन में डिफरेंट वेरिएशन्स आहिनि। मुंहिंजा सभु इवन असां सां गॾु ट्रांस बि हूंदा आहिनि, जंहिंसां गॾु असां विज़िट्स ते वेंदा आहियूं। त ॻाल्हि बेसिकली असांजी सोसाइटी जी इहा आहे, त जॾहिं असां में एक्सेप्टेंस अची वेंदी नी, त डेफिनेटली उन एक्सेप्टेंस सां असां में आहिस्ता ते यार असांखे हिन माण्हू हे बि हिकिड़ो शख़्स आहे, त जेका ह्यूमैनिटी आहे नी बेसिकली उहा इलाही इंपॉर्टेंट आहे, इंसानियत जेके चवंदा आहिनि। तव्हां में अगरि इंसानियत न आहे त अमन त इलाही परते जी ॻाल्हि आहे। बिल्कुलु बिल्कुलु ईअं ई आहे। ऐं आई गेस इंसानियत कंहिं बि मज़हब खां, कंहिं बि तव्हांजे फ़िरके सां, कंहिं बि तव्हांजे कलर खां, कास्ट खां पहिरीं ईंदी आहे। अगरि असां उहा ई सिखी वञूं त शायदि इन्हनि तमामु शयुनि जो असांखे फ़र्क़ु बि आहे, उन्हनि जी वैल्यू बि असांखे सम्झ में अची वञे। अच्छा, हिते ज़रूरु मां इहो बि ॼाणणु चाहींदमि त हर कंहिंजो जेका पर्सनली हिकिड़ो स्ट्रगल हूंदो आहे, उन में ज़रूरु को न को अहिड़ो चैलेंज हूंदो आहे जेको उनखे हमेशह यादि रहंदो आहे, ऐं उहो जेको अपकमिंग जेके असांजी यूथ आहे उन जे लाइ जेको करणु चाहे थी कमु, उन जे लाइ कुझु न कुझु चाहींदो आहे, त उनखे बि असां ॿुधाए सघूं। तूबा तव्हां खां स्टार्ट कंदमि मां, और आपसे मैं ये ज़रूर जानना चाहती हूँ कि आपकी अपनी पर्सनल स्ट्रगल में कौन सा ऐसा चैलेंजिंग मोमेंट था जो आप आज जो हमारे जो बाकी लोग जो आना चाह रहे हैं उनको आप बता सकें? कौन सा वो टाइम था जब तूबा ने गिव अप नहीं किया, और कोई और होता तो शायद गिव अप कर देता? I think when I faced the financial constraints and I was like ठीक है अब छोड़ देते हैं, क्योंकि फीसिस बहुत ज़्यादा हैं और बहुत महंगाई भी है। आपको अगर आप पढ़ाई के लिए बाहर निकल रहे हो या किसी भी काम के लिए, स्टार्टिंग में आपकी इनकम इतनी ज़्यादा नहीं होती, सही, या अगर आप जॉब भी कर रहे हो तो बहुत मिनिमम होता है। एंड देन आप सोचते हो कि मैं क्यों इतना सोशल वर्क कर रही हूँ या कर रहा हूँ, छोड़ देता हूँ, बस अपने ऊपर फोकस करता हूँ। तो बस वहाँ मैंने गिव अप नहीं किया कि अभी बहुत कम है, और स्टिल आई थिंक थोड़े अर्से पहले तक मैं बहुत कम पैसों में काम कर रही थी और बहुत स्ट्रगल, लेकिन मैंने गिव अप नहीं किया। सही, So, सही। हो जाएगा, बस यही है।
सही सही। अच्छा, मुझे लगता है फाइनेंशियल जो एक आपका साइड है ज़िंदगी का, वो चाहे कोई भी हो जो घर से किसी के लिए काम करने निकलते हैं, आप कोई भी काम करने निकलें, वो हमेशा एक क्वेश्चन मार्क होता है, और जिनके पास नहीं होता वो उनको उस काम की वैल्यू नहीं पता होती। बीइंग अ वुमेन ज़्यादा हाँ, जाहिर है। और आई गेस ये जो छोटी छोटी चीज़ें होती हैं ना, ये आपको सारी ज़िंदगी उस काम की वैल्यू बताती हैं कि ये आपने किया था, उसके बाद आप इस जगह पर हैं। छा को एड़ो चैलेंज तहां जी ज़िंदगी में कॾहिं आयो हो? एड़ो को चैलेंज में तव्हां चयो जे त बसि हाणे गिव अप करिणो आहे, कोड़ो टाइम? You know, whoever wants to Yeah, answer. exactly, why not? अगर मां सपोर्ट जी भी ॻाल्हि कयां, जीअं मां ॻाल्हि कई त पेरेंट्स जी सपोर्ट इलाही इंपॉर्टेंट आहे। द फर्स्ट इनिशियल स्टेप इज़ द ट्रस्ट। ऐं बिल्कुलु असां बिल्कुलु एतिरे लोअर एक्सपेक्ट में वञी कमु कंदा आहियूं, जॾहिं त असां सस्टेनेबिलिटी जी बि ॻाल्हि कंदा आहियूं, इनकम जी बि ॻाल्हि हिते थिए थी। असां अगरि अॼु असां वुमेन थी करे असां पंहिंजी सोसाइटी में सर्व कयूं था, त मां हिते हिकु शइ असां टिनिनि लाइ ऐड करणु चाहींदमि, असां तमामु घणो वॉलंटियर वर्क कयो आहे, जंहिंमां असां सिखिया घणो आहियूं। अॼु अगरि माण्हू असांखे ॾिसी करे चवंदा आहिनि हा यार हे त मतिलबु कमाईंदी हूंदी सोशल सेक्टर मां, जेको हिकु इलाही कॉमन टैग बि आहे, त मां बिल्कुलु इहा ॻाल्हि हिते ऐड कंदमि त असां बि इलाही नंढनि नंढनि बेबी स्टेप्स खां आया आहियूं, अञा बि असां सिखूं था। असांजी जर्नी जेका आहे उहा सिखण वारी आहे, हलंदी रहंदी। असां पाण सां गॾु माण्हुनि खे जोड़ियो आहे। सही। पर ॻाल्हि बेसिकली हिते इहा थी थिए त सपोर्ट जी, त हिते सिर्फ़ु हिकु शइ ऐड कंदमि त असांजे कॉर्पोरेट वर्ल्ड जो हिकु नालो चयो वेंदो आहे, त हिते असांखे सभिनी खे मिली जुली करे कमु करिणो पवंदो आहे। एंड यू नो वेरी वेल त हिते बॉइज़ सेक्टर्स बि आहिनि, बॉइज़ बि आहिनि या छा, बट तव्हां कंहिं वेरे में हलो था, तव्हांजी छा हिकिड़ी मतिलबु स्ट्रेटजी आहे, उनखे तव्हां फॉलोअप कयो था, छा तव्हां टीम लीड आहियो, त उहे जेके तौर तरीक़ा आहिनि उहे ऐं पेरेंट्स जी गॾु में सपोर्ट उहा इलाही इंपॉर्टेंट रोल प्ले करे थी। बिल्कुलु 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 सही ॻाल्हि आहे। सो अहिड़ो को मोमेंट आयो कोन बेसिकली तव्हांजी ज़िंदगी में? बिल्कुलु आया आहिनि। त असां जेको आहे छोकिरनि What was that moment जेॾी महिल निदा चयो हुजे त बसि मूंखे गिव अप करिणो आहे? It's a moment like in university as well. त घणालो असांजा ग्रुप्स वग़ैरह ठहंदा हुया, ऐं हुन में जेको आहे मेजॉरिटी देयर आर लाइक छोकिरियूं त इलाही घटि ई हूंदियूं आहिनि, छोकिरा हूंदा आहिनि। त हुन में लाइक वन डे आई टोल्ड माय फादर त रीना बस हिते बस आहे मुंहिंजी, मतिलबु मां न कंदमि। ऐं जेको आहे छोकिरा जेके आहिनि उहे इलाही न ही सेड नो यू आर कॉन्फिडेंट इनफ, यू हैव टू स्टैंड अप। लेकिन जॾहिं ऑब्वियसली मां बीठमि त I am basically working as a professional photographer as well, and that is the moment. इतनी छोटी सी जिंदगी में क्या क्या करेंगी बहन? So in my university I have a title as well. Obviously I'm a graduated. So in that paraphrase, like we are 12 photographers team, and there are 11 male photographers and I am the only female. तो उन्हनि सां गॾु बीहण ऐं उन्हनि सां गॾु करण त मां चवंदी आहियां बाबा इलाही सपोर्टिव रोल प्ले कयो आहे हिन में। मतिलबु बाबा इज़ द बैक, ही इज़ माय बैक ऑब्वियसली एंड ऑलवेज। त हो चवंदा ही ऑलवेज पुश मी अप। इन करे एॾी वॾी टीम, एॾनि सीनियर टीम सां जॾहिं तव्हांखे हिकिड़ो मौक़ो मिले त मां उते बिल्कुलु गिव अप करे छॾियो हुयो। इन करे हिकिड़े असांजे लाइ सीनियर फोटोग्राफर हुया असां वटि, एंड ही सेड त तूं कैमरा त खणी त सघें, कैमरा एॾी गोरी हूंदी आहे कैमरा। And I was like त न मूंखे खणणी आहे, न मूंखे खणणी आहे। that the spirit, the all the things, त मां उते बिल्कुलु गिव अप करे छॾियो हुयो। बट जॾहिं मूंखे असांजे हिकिड़ा फॉरेनर्स आया हुया ऐं हुननि जी मां हिकिड़ी ऑफिशियल फोटोग्राफ खिची हुई, उन्हनि हुते वञी करे ॿिए कंट्री में वञी करे हुननि पंहिंजी मेन बुक जे कवर ते उहा पिक्चर हणी करे जॾहिं मूंखे ख़बर पई, सो आई एम फीलिंग सो ब्लेस्ड अबाउट दैट त लाइक दिस इज द पिक्चर विच आई कैप्चर्ड। सो दैट इज द मेन एक्सपेक्ट। सही सही। छा आयशा जी ज़िंदगी में अहिड़ो को मोमेंट आयो? अच्छा, त मुंहिंजी असांजो जेको कन्वर्सेशन फॉर चेंज जो इनिशिएटिव आहे, इट्स बीन लाइक 4 to 5 years, बट देयर केम अ टाइम फ्लड जो 2022, इट वॉज अ टाइम जॾहिं मां पूरो गिव अप करे छॾियो, छो त ऑलरेडी असांजो कमु मैन्युअल हाइजीन ऐं ब्रेस्ट कैंसर ते हले पियो, ऐं फ्लड जे दौरान औरतुनि जी हेल्थ ॾाढी अफेक्ट थी हुई। यू नो दे वर नॉट रिलाइंग ऑन सैनिटरी पैड्स, दे वर रिलाइंग ऑन वेट क्लोथ्स एंड ऑल, छो त हुते न क्लीन वाटर हुयो न छा। त इट वॉज अ टाइम जॾहिं मां गिव अप कयो। मां चयो न आयशा, जेतिरो तूं हाणे कमु कयो आहे अवेयरनेस जे लाइ, जेको असां ओवरऑल कमु कयो आहे, आई डोंट थिंक सो कि हाणे हुन जो को फ़ाइदो थींदो, छो त फ्लड खां पोइ अलाए केतिरो टाइम लॻे वरी वराए असांखे उन बेसिक बेबी स्टेप्स खां स्टार्ट करिणो पवंदो। सो इट वॉज अ वेरी क्रूशियल टाइम फॉर मी, जिते आई क्राइड अ लॉट ऑफ टाइम, छो त मां चयो कि
तव्हांजी हिकिड़ो तव्हां महिनत कंदा ऐं उहा तव्हांजी रायगान वांगुरु महसूसु थींदी आहे त तव्हांखे छा महसूसु थींदो हूंदो। जीअं निदा ॻाल्हि की असां वॉलंटियरिज़म खां स्टार्ट कयोसीं, वी हैड नो मनी, वी जस्ट गो टू द लैंड ऐं असां उते वञी करे फ्री ऑफ कॉस्ट सेशन्स कयासीं त जीअं असांखे ख़बर पए की असांजी सोसाइटी खे कहिड़ी चीज़ जी नीड आहे। त जॾहिं उहा वॉलंटियरिज़म बि तव्हांजी वेस्ट थी वञे त छा महसूसु थींदो। सो इट वाज़ अ चैलेंज, इट वाज़ डेफिनेटली अ चैलेंज। सो हाउ यू केम बैक ऑन द फील्ड? आई डोंट नो, मतलब इन में थोरो टाइम लॻो, मूंखे पाण खे आइसोलेशन वठी वञिणो पियो ऐं मां पाण खे अच्छा जीअं हाणे अच्छा तूं बि ॻाल्हि की आर्ट जी न, त आर्ट इज़ लाइक अ आई थिंक मां चवंदमि की हिकिड़ो तव्हांजे इनसाइड तव्हांखे हिकिड़ी स्पार्क ॾींदो आहे, तव्हां आर्ट कंदो। कोविड जे विच में फ्लड जे टाइम ते आई वॉज डूइंग दिस स्केच, मां स्केच तमामु घणी कई हुई, मतिलबु ऐं मां पोर्ट्रेट पई कयां, आई डोंट नो व्हाट आई वॉज मेकिंग, पर मां ॾाढो हिकिड़ो नेगेटिव आर्ट क्रिएट कंदी हुअमि कि दिस इज़ द स्टेट ऑफ माई माइंड एट द मोमेंट। सो स्केच कंदी वियमि एंड देन रियलाइज़िंग कि न तव्हां थोरो डिफरेंट ट्राई कंदो, एंड देन उन चीज़ जो बि मुंहिंजे मथां तमामु घणो इम्पैक्ट पियो, पेरेंट्स जो कि न एंड ऑल्सो जेको असांजो यूथ जो जेको इम्पैक्ट पियो, जेको असां यूथ जो इम्पैक्ट कयोसीं, त उनजो जॾहिं एक्नॉलेजमेंट ईंदी वई त आई क्रिएटेड माई होप्स ऐं मां वरी स्टार्ट कयो पंहिंजो। ऐं तव्हां आर्ट त तव्हां शायदि अनइंटेंशनली कयो, बट इट इज़ अ थेरेपी एक्चुअली, इंटरनेशनल थेरेपी। त तव्हां कंहिं बि आर्ट सां, चाहे तव्हांखे सिंगिंग थी अचे, तव्हांखे होस्टिंग थी अचे, तव्हांखे एक्टिंग थी अचे, तव्हां डिप्रेस्ड फील कयो था, तव्हां उहो करणु स्टार्ट करे छॾियो। असां त नॉर्मली आर्ट सिर्फ़ु पेंटिंग खे चवंदा आहियूं, बट आर्ट हैज़ सो मेनी ब्रांचेस, त उन में तव्हां अगरि उहो करणु स्टार्ट करे छॾियो त उहो तव्हांजी जेका थेरेपी आहे उन जो कमु करे रही हूंदी आहे, या तव्हांखे उन डिप्रेस्ड मोमेंट मां कढी रही हूंदी आहे। जल्दी सां ब्रेक की तरफ़ हलूं था, वापसि अची कुझु उहे ॻाल्हियूं शामिलु कंदासीं जेके तव्हांजे लाइ फ़ाइदेमंद थियण वारियूं आहिनि। सो असां सां गॾु रहिजो, जेका औरत असांखे ॾिसी रही आहे उन्हनि जे लाइ कुझु अवेयरनेस जूं ॻाल्हियूं इंशाल्लाह प्रोग्राम में शामिलु करण वारी आहियां मां। वक़्तु थियो आहे ब्रेक जो, तव्हां सां मुलाक़ात कयूं था नंढी कमर्शियल ब्रेक खां पोइ। जी वेलकम बैक। अच्छा जी, मां पंहिंजी तमामु औरतुनि खे प्यारनि ॻाल्हियुनि जे हवाले सां अवेयर करणु चाहियां थी, ऐं असां सां गॾु छो त 3 एक्सपर्ट्स असां सां गॾु तशरीफ़ फरमा आहिनि। मां चाहियां थी त हिननि जे जेको एक्सपीरियंस आहे उहो कुझु घड़ियुनि में तव्हां ताईं पहुचाइजे। जितां तव्हां खां स्टार्ट करणु चाहींदमि, तव्हांजी फील्ड जे हवाले सां मां चाहियां थी त तव्हां 1 मिंट जे अंदरि अगरि को अहिड़ो तव्हां इमेजिन कयो कि अहिड़ो सेशन आहे जंहिंमें खोड़ सारियूं औरतूं आहिनि, बिकॉज़ न सिर्फ़ु हींअर आई गेस रिपीट टेलीकास्ट में बि, दैन यूट्यूब ते बि खोड़ सारियूं अहिड़ियूं औरतूं हूंदियूं जेके असां सां गॾु जुड़ंदियूं, उन्हनि जे लाइ छा अवेयरनेस ॾियणु चाहींदो तव्हां? ही तव्हांजे साम्हूं कैमरा आहे। जी, सभिनि खां पहिरियों त मां इहा शइ चवणु चाहींदमि, हिन करे असां मेंटल हेल्थ ते कमु कंदा आहियूं, त मेंटल हेल्थ में इलाही हिकु शइ कॉमन आहे, स्ट्रेस, एग्ज़ाइटी, डिप्रेशन। माण्हू बेसिकली सम्झंदा आहिनि, स्पेशली ख़वातीन, त उन्हनि माइंड खे जेको आहे उहो स्ट्रेस कोन थींदो आहे, एग्ज़ाइटी कोन थींदी आहे, ऐं डिप्रेशन कोन थींदो आहे। टिनिनि शयुनि खे मिलाए करे अगरि हुनजो मजबूरो कंदा भाई हिनखे स्ट्रेस थो थिए, हिनखे एग्ज़ाइटी थी थिए, हिनखे डिप्रेशन थो थिए, इहे टे उहे इलाही वॾियूं टर्म्स आहिनि जेके ॼाणणु इलाही इंपॉर्टेंट आहे माइंड लाइ। स्ट्रेस इलाही हिकु कॉमन टर्म आहे जेका हर हिकिड़े शख़्स खे थींदी आहे। अगरि असां एग्ज़ाइटी जी ॻाल्हि कयूं त उन में डिफरेंट फेज़िस आहिनि, ऐं अगरि डिप्रेशन आहे त उहो त तमामु घणो हिकिड़ो दबाव। ख़वातीन जेके आहिनि, मायूं जेके घर में रहंदियूं आहिनि, घर जा कमकार करनि थियूं, सभु शयूं करनि थियूं, उन्हनि खे घणियालो जेको थींदो आहे उहो डिप्रेशन में उहो घणो हली वेंदियूं आहिनि, उहो पाण खे आइसोलेट करे सघंदियूं आहिनि। इन करे त उहो घर में जेको आहे उहो रही एतिरो बाउंड थी वेंदियूं आहिनि त उहो ॿाहिरि जी दुनिया खां वाक़िफ़ ई न हूंदियूं आहिनि। घर जा मामलात, ॿार, घर ॿार, सभु शयूं, त उन्हनि खे अगरि कॾहिं स्ट्रेस, एग्ज़ाइटी, डिप्रेशन थिए थी त उन्हनि खे थेरेपी वठण जी तमामु घणी नीड आहे। ऐं इहा काई बीमारी न आहे, मां हिते इहा ॻाल्हि क्लियर कंदमि, असां हिन खे वेलनेस चवंदा आहियूं। बेसिकली मेंटल हेल्थ असांजी दिमाग़ी हेल्थ आहे जेका तंदुरुस्त हुजणु इलाही ज़रूरी आहे। जीअं असांखे बुख़ार थींदो आहे, खंघि थींदी आहे, त उन सां गॾु असांजी मेंटल हेल्थ ते जेको आहे असां अगरि उन ते कमु कयूं त इहा असां लाइ इलाही इंपॉर्टेंट आहे। असां बेसिकली यूथ ते वधीक कमु कंदा आहियूं, त जेके ॿार पढ़नि था यूनिवर्सिटी में, छा उहे स्ट्रेस जा शिकार थियनि था, एग्ज़ाइटी थिए थी उन्हनि खे, या जेको आहे उहे डिप्रेशन में वञनि था। ऐं मां इहा ॻाल्हि ॿुधाईंदी वञा त अगरि तव्हां हिन खे टाइम बि जेको आहे उहो डायग्नोस न कयो त उहा तव्हांजी डेथ जो बि कॉज़ थी सघे थी। इन करे 3rd फेज़ ऑफ डिप्रेशन में तव्हां जेको आहे उहो सुसाइडल अटैम्प्ट ताईं जेको आहे उहो कंदा आहियो। त इहा इलाही इंपॉर्टेंट शइ आहे माइंड में, त मायूं जेके आहिनि इन ॻाल्हि खे डायग्नोस करनि। अगरि तव्हां काॾे वञी नथा सघो त सिंपल तरीक़ो इहो आहे त तव्हां डिफरेंट एक्टिविटीज़ कयो। तव्हां पाण खे जेको आहे उहो 5 खां 10 मिंट हिकिड़े ॾींहं में जेको आहे उहो तव्हां पाण खे ॾियो। तव्हां योगा कयो, तव्हां वॾा साह खणो, उन सां बि तव्हां जेको आहे काफ़ी स्ट्रेस रिलीज़ फील कंदव।
ठीकु आहे ज़बरदस्त भई ही हिकु होम थेरेपी ॿुधाए छॾी आहे निदा त अगरि तव्हां केॾा वञी था सघो बिकॉज़ इशू त इहो ई आहे न त अगरि असांजी औरत ॿाहिरि नथी निकिरी सघे त पोइ छा करे सो अगरि तव्हां इहो नथा करे सघो त तव्हां घरनि में बि पंहिंजी मेंटल हेल्थ जे लाइ कुझु न कुझु ज़रूरु करे सघो था। ऐं हिकु नंढी ॻाल्हि जेका मां पंहिंजे नाज़रीन ताईं रिगार्डिंग योर फील्ड विद योर परमिशन ऑफ कोर्स मां ज़रूरु इहो शामिलु करणु चाहींदमि त उहे शयूं ज़रूरु कयो चाहे तव्हांखे लिकी छो न करणियूं पवनि के अंधेरे कमरे में छो न करणियूं पवनि उहे शयूं ज़रूरु कयो जेके तव्हांखे ख़ुशी थी ॾियनि। उहे का बि शइ थी सघे थी तव्हांजे पेरेंट्स सां ॻाल्हाइण थी सघे थो काफ़ी जॻहियुनि ते हुन ते बि पाबंदी हूंदी आहे। मैं हिकु ॻाल्हि सिर्फ़ु ऐड कंदमि हिते त मां अगरि माइनि जी ॻाल्हि स्पेसिफिकली थिए थी त मां माइनि खे चवंदमि त तव्हां इलाही ख़ूबसूरत आहियो ऐं तव्हां प्लीज़ आईने में ॾिसी पाण खे ज़रूरु इहा शइ चवंदा कयो त तव्हां इलाही ख़ूबसूरत आहियो। इन करे मायूं उहे वाहिद आहिनि इन पूरी दुनिया में मां सम्झां थी जेके बुली जो शिकार थियनि थियूं त उन्हनि खे इहे हर शइ चई वञे थो कारो बि उनखे चयो वञे थो मोटी बि उनखे चयो वञे थो सनी बि उनखे चई वञे थो त मां सिर्फ़ु इहा अगरि तव्हां पाण खे सिर्फ़ु आईने में 2 मिंट प्लीज़ ॾेई करे जॾहिं बि तव्हां फणी ॾियो था तयारु थियो था त ॾिसी चो तव्हां केॾा ख़ूबसूरत आहियो। इन करे अलॻि सां सभिनि खे एॾो ख़ूबसूरत ठाहियो आहे त इहा हिकिड़ी उहा थेरेपी आहे जेका तव्हांजे फेस ते स्माइल ॾिए थी ऐं डेफिनेटली तव्हांजा उहे हार्मोन्स रिलीज़ थींदा आहिनि आयशा खे ख़बर आहे त उहे डेफिनेटली तव्हांखे मेंटल पीस ॾियनि था। बिल्कुलु ऐं इहा इन जो अगरि एग्ज़ैक्ट ट्रैक ॿुधायां मां इन थेरेपी जो त सुबुह जो उथी द फर्स्ट थिंग तव्हांखे छा करणी आहे तव्हांखे मिरर में बीही ॿियो न तव्हां घटि में घटि 3 दफ़ा पंहिंजे पाण खे इहे लफ़्ज़ चवणा आहिनि त दैट आई एम ब्यूटीफुल आई एम स्ट्रॉन्ग आई कैन डू इट। इहे 3 शयूं तव्हां चवंदो डेली सुबुह जो यकीन कयो हफ़्ते जे अंदरि तव्हां हुनजो डिफरेंस फील कंदो। पॉजिटिव अफर्मेशन हाँ बिल्कुल। अच्छा जी हिन तरफ अचना चाहूँ था तूबा से सगत तशरीफ़ फरमा है। तूबा आपने क्लाइमेट चेंज पे भी काम किया है बहुत सारा तो हम बाकी सारी चीज़ों पे तो बात कर रहे हैं मैं चाहती हूँ कि इसके बारे में भी अपने व्यूवर्स को अवेयर किया जाए उसकी अवेयरनेस भी अपने व्यूवर्स को दी जाए। 1 मिनट का वक्त है आपके पास आपका कैमरा आपके सामने। थैंक यू। अच्छा जब भी क्लाइमेट चेंज होता है या कोई भी डिज़ास्टर आता है सो एक बहुत अजीब सवाल मेरे सामने भी आता है कि वो किस तरह से वुमेन को डिफरेंटली इम्पैक्ट कर रहा होता है। ये बात बिल्कुल दुरुस्त है कि जब भी कोई डिज़ास्टर आता है तो वो हर जेंडर को कोई वो बच्चा है वो कोई औरत है या मर्द है या वो ट्रांसजेंडर है तो वो हर इंसान को मुख्तलिफ़ तरीके से इम्पैक्ट कर रहा होता है। ख़ासकर ख़वातीन और बच्चे बहुत ज़्यादा वल्नरेबल होते हैं। तो अगर आप एक ख़ातून हैं और मेरी बात सुन रही हैं और क्लाइमेट आ रहा है तो मैं समझ सकती हूँ कि आपका एक तो बर्डन डबल हो जाता है उनमें आपने कुछ चीज़ों का ख्याल रखना है कि खुद को स्ट्रेस आउट नहीं करना है बहुत ज़्यादा और हाइजीन का बहुत ख्याल रखना है क्योंकि जितना काम मैंने किया है क्लाइमेट में एक चीज़ बहुत सामने है कि ख़वातीन को बहुत बीमारियाँ हो जाती हैं कि वो गंदा कपड़ा इस्तेमाल करती हैं मेंस्ट्रुएशन के दौरान और बहुत सारी ऐसी बच्चियाँ होती हैं जिन्हें पता ही नहीं होता और उनको फ़र्स्ट टाइम क्योंकि वो कैंप में रह रही होती हैं और वहाँ कोई फैसिलिटीज़ नहीं होती हैं और जब उनको मेंस्ट्रुएशन होती है पहली दफ़ा तो वो गंदा कपड़ा इस्तेमाल करती हैं उनके पास तालीम नहीं होती उसके हवाले से और अवेयरनेस नहीं होती। तो अगर आपके पास मालूमात की कमी है तो बहुत सारे ज़राए हैं जहाँ से ली जा सकती है। अपनी बच्चियों को वो मालूमात दें ताकि वो अपना ख्याल रख सकें बेहतर फ़ैसले कर सकें क्लाइमेट के हवाले से और जब भी कोई ऐसी सिचुएशन आए तो अपना ख्याल किस तरह से रखना है। मैंने जब ख़वातीन से बात की थी तो वो बताती हैं कि जैसे केपी में या सिंध में देखें जैसे केपी में रिकरेंट फ्लड्स आते हैं और सिंध में भी अब आने लगे हैं तो उन्होंने ना एक बैग बनाया होता है जिसमें उनके डॉक्यूमेंट्स उनके कैश होता है और जैसे फ्लड आता है वो लेके भाग जाते हैं। तो एक बहुत हम्बल रिक्वेस्ट है कि जब भी आप वो बैग बनाएं तो उसके अंदर सैनिटरी आइटम्स रखें। घर के बने हुए पैड्स आप उसके अंदर रख सकती हैं कि जब भी आए ऐसी कोई सिचुएशन तो आप उस सामान को अपने साथ लेकर के जाएँ। और ऐसी ख़वातीन लाजमी होनी चाहिए जैसा LHW के बारे में आपको पता हो लेडी हेल्थ वर्कर्स और मिड वाइफ्स भी होती हैं क्योंकि जब मैंने फ्लड में काम किया तो देखा कि 2 एरियाज़ ना एक दूसरे से अलग हो जाते हैं कि अगर कोई खातून इधर प्रेग्नेंट है और उसे हॉस्पिटल जाना है वो दूसरे एरिया में वो नहीं जा सकती और बहुत बुरी सिचुएशंस भी इसमें आई हैं। तो इसके ऊपर हम बहुत सारा काम भी कर रहे हैं। मुझसे कनेक्ट भी करवाया जा सकता है ख़वातीन को कि हम उसमें बेहतर तरीके से क्या कर सकते हैं कि ऐसी ख़वातीन हो जिन्हें डिलीवरी करवानी आती हो जो इस सिचुएशन में करवा सकें और बहुत सारी जानें बच सकें। सो ये थोड़ा बहुत काम है जो हम कर रहे हैं और इसमें हम कोई भी सपोर्ट कर सकें तो एक बहुत अच्छी बात होगी। बहुत ज़बरदस्त। आयशा तानी तरफ़ अचणु चाहियूं था। अच्छा मुंहिंजो मैसेज यूथ लाइ आहे छो त यूथ इज़ अल्टीमेटली 64% ऑफ द पॉपुलेशन एंड आई होप कि हिन टाइम ते बि वधीक असांखे यूथ ई ॾिसंदी हूंदी त तव्हांजो हिकिड़ी रिस्पॉन्सिबिलिटी आहे जीअं असांजी हिकिड़ी इनबर्न रिस्पॉन्सिबिलिटी आहे त असां वॉलंटियरिज़म कयूं असां पंहिंजी सोसाइटी में हिकिड़ो इम्पैक्ट क्रिएट कयूं त हिकिड़ी मुंहिंजी रिक्वेस्ट इहा हूंदी कि तव्हां
सभई मिली करे फैमिली प्लानिंग ते कमु कयो, पंहिंजे एरिया में हेल्थ जे बारे में अवेयरनेस ॾियो उन्हनि औरतुनि खे या उन्हनि माण्हुनि खे जेके सोशल मीडिया या डिजिटल मीडिया जो को बि सोर्स न आहे, बट वॉट यू कैन डू इज़ कि तव्हां ये इंफॉर्मेशन उते डिसिमिनेट कयो। फैमिली प्लानिंग जे तवाज़न जो असांजो नैरेटिव आहे, तवाज़न मतिलबु रिसोर्सिस जे बेसिस ते असां पंहिंजा राइट्स चूज़ कयूं, रिसोर्सिस जे बेसिस ते असां डिसाइड कयूं कि असांखे केतिरा ॿार खपनि था, ऐं यूथ हिन में तमामु घणो रोल प्ले करे सघे थी। त इहो ई मुंहिंजो मैसेज आहे, पाण खे सेंसिटाइज़ कयो ऐं हिकिड़ो पॉज़िटिव एनवायरनमेंट क्रिएट कयो। सही। अच्छा, इहो मैसेज मां ज़रूरु चाहींदमि तव्हां, छो त ज़ाहिर आहे हिकु ऑर्गेनाइज़ेशन सां तव्हां जुड़ी विया आहियो, तव्हांजी पंहिंजी ऑर्गेनाइज़ेशन आहे, देन यू आर वर्किंग ऑन डिफरेंट सेक्टर्स, हिकु इंडिविजुअल कीअं इहो मैसेज पास ऑन करे सघे थो? इंडिविजुअल कीअं, आई थिंक इंडिविजुअली मैसेज असांजो वधीक ट्रांसफॉर्म थींदो, उहो ईअं कि असां पाण पहिरियां सेंसिटाइज़ थियूं कि कहिड़ी शइ जी तमामु घणी नीड आहे। सपोज़ फैमिली प्लानिंग जे लाइ अगरि असां ॻाल्हायूं त अगर मां पंहिंजे पेरेंट्स सां ॻाल्हायां, मां पंहिंजी सिस्टर सां ॻाल्हायां, मां पंहिंजे ब्रदर सां ॻाल्हायां, वंस आई एम लुकिंग एट देम इफ़ दे आर फाइनेंशियली स्टेबल ऐं उहे हिकिड़ो बेबी या हिक खां वधीक बेबी जो सोचनि था त दे कैन डू इट, त दे कैन डू इट बट अगरि उनजी एतिरी स्टेबिलिटी न आहे फाइनेंशियली, त मुंहिंजी इहा रिस्पॉन्सिबिलिटी आहे त मां उन्हनि खे काउंसिल कयां कि भाउ या भेण तव्हां पहिरियां थोरा स्टेबल थियो एंड देन प्लान फॉर मोर बेबीज़ अदरवाइज़ इट्स गुड कि तव्हांजी हिकिड़ी नीड बि पूरी थिए थी वन बेबी जी एंड देन दैट्स इट। सो आई थिंक इहा चीज़ ॾाढी बेटर करे थी। इंडिविजुअल वे इज़ दैट यू शुड स्टार्ट फ्रॉम योर होम। एग्जैक्टली, तव्हां उतां स्टार्ट कयो था त पोइ चवंदा आहिनि त तव्हां हिक खां ज़रा घर खां तव्हां मुआशिरो पंहिंजो सुधारो था, मुआशिरे खां पोइ तव्हां पंहिंजो शहर, ऐं पोइ हिकु ॾींहुं तव्हां पंहिंजो मुल्क जो सुधार आणो था। अच्छा, हिते तव्हांजी पंहिंजी फील्ड्स में आई एम श्योर त जिथे चैलेंजिस हूंदा, जिथे गिव अप मूवमेंट्स हूंदा, उते ही कान का सक्सेस स्टोरी बि ज़रूरु हूंदी। सो तव्हां टिनी जे लाइ उहे कहिड़ो मोमेंट हो जंहिंखे तव्हां हिकु सक्सेस स्टोरी में तव्हां कवर करे सघो ऐं उहा तव्हां असांजे नाज़रीन सां शेयर करे सघो? बिकॉज़ आई एम श्योर त खोड़ सारा अहिड़ा ॿिया बि असां वटि नाला आहिनि जेके हींअर स्ट्रगलिंग पीरियड में आहिनि, जिन खे सम्झ में न पियो अचे। सो उन्हनि जे लाइ आसानी करण जे लाइ मां ज़रूरु उन्हनि खे ॿुधाइणु चाहियां थी त अहिड़ा बि वक़्त जेके आहिनि उहे ज़िंदगी में ईंदा आहिनि, सक्सेस स्टोरीज़ ईअं ठहंदियूं आहिनि। तुबा आपसे स्टार्ट करूँगी और आपकी कोई सक्सेस स्टोरी जो आप हमारे व्यूवर्स के साथ शेयर करना चाहें, वो मोमेंट जब आपको लगता हो कि यार मैंने बिल्कुल सही फील्ड सेलेक्ट की है और ये मेरे हाथों से खुदा ताला ने मुझे इसके लिए चुना है, कौन सा मोमेंट था? आई थिंक जब मैं केपी में काम कर रही थी, अभी हाल ही की बात है तो एक ट्रेनिंग हो रही थी उधर, और तो वहाँ पर एक साहब थे, तो मुझे बड़ा डर लगता था उनसे बड़े ना खामोश से, थोड़ा उनका गेटअप भी इस तरह का। तो मैं तीसरे दिन वो आके मुझसे कहते हैं कि क्योंकि वो मेंस्ट्रुएशन के ऊपर बात हो रही थी, वहाँ फैमिली प्लानिंग के ऊपर बात हो रही थी और बहुत सारे ऐसे टॉपिक्स थे जो स्टिग्मेटाइज्ड हैं। हाँ। और एक बाप और बेटी का आपस में बात करना तो तसव्वुर भी नहीं कर सकते, लेकिन लास्ट डे वो आके कहते हैं कि मैंने अपनी बेटी से इस हवाले से बात की और मुझे तो पता ही नहीं था उसे इतनी इन्फॉर्मेशन है और वो इसके हवाले से काम करना चाहती है। तो इस ट्रेनिंग ने मेरे ऊपर ये असर डाला है, तो अब मैं चाहता हूँ कि मेरी बेटी भी आपकी तरह आकर काम करे इस चीज़ में। सो दैट द मोमेंट आई रियलाइज के वट एवर आई एम डूइंग इज आई शुड कंटिन्यू। ज़बरदस्त यार, ये वाकई सही बात है कि जब आपको ऐसा मोमेंट मिलता है ना तो एक्चुअली आपको लगता है कि आप सही ट्रैक पे कुछ अच्छा कर रहे हैं, इसीलिए लोग आपके जैसा बनना चाहते हैं या वो कुछ करना चाहते हैं जो आप कर रहे होते हैं। और प्लस इतने ॻाल्हाईंदे मां ये ॻाल्हियूं भी ज़रूरु शेयर करणु चाहींदमि। असां वटि हिकु ख़बर न आहे छो कुझु ॻाल्हियुनि खे ॾाढो मायूब ठाहे छॾियो आहे, लिकियल गुझियल ऐं स्पेसिफिकली औरतुनि जी डिस्कशन ठाहे छॾी आहे। हालांकि मूंखे ईअं लॻे थो जिथे असां इक्वालिटी जी ॻाल्हि कयूं था न, त उते जिथे असां हर जगह ते चऊं था त मर्द ऐं औरत जेके आहिनि उहे बराबरि आहिनि, त जॾहिं तमामु उहे इशूज़ जेके मर्दनि जा आहिनि उहे असां ओपनली ॻाल्हाए सघूं था, त छो ख़वातीन जे इशूज़ खे कवर कयो थो वञे? छो असांजे जेका मर्द हज़रात आहिनि उन्हनि सां इहे ॻाल्हियूं नथियूं शेयर कयूं वञनि, चाहे उहो तव्हांजो ब्रदर जे रूप में हुजे, तव्हांजे फादर जे रूप में हुजे, तव्हांजे हस्बैंड जे रूप में हुजे या तव्हांजे पुट जे रूप में हुजे। उन्हनि खे इन शइ जो अंदाज़ो हुजणु खपे त हर मंथ जेका हिकु औरत आहे कंहिं साइकिल खे फेस कंदी आहे, कंहिं हार्मोनल चेंजिस खे फेस कंदी आहे, व्हेन इट कम्स टू प्रेगनेंसी त उहे केतिरा हार्डल्स आहिनि जंहिंखे फेस कंदी आहे। या छो न असां मर्दनि खे बि इन जी अवेयरनेस ॾियूं। असां औरतुनि खे त बिल्कुलु ॾियूं ई पिया, ऐं असांजो नानियूं ॾाॾियूं ऐं अमाऊं त उन्हनि खे उहो ई इन्फॉर्मेशन ॾेई छॾंदियूं आहिनि। बट आई गेस एज़ अ मेंबर ऑफ द सोसाइटी
असांखे पंहिंजे मर्दनि खे बि इंफॉर्मेशन ॾियणु खपे ताकी उहे बि अवेयर थियनि। अच्छा, किथे सां सक्सेस स्टोरीज़ ते हुआसीं, करे करे कुझु ॻाल्हियुनि में जज़्बाती थी वेंदा आहियूं असां। तव्हां जी तरफ़ अचणु चाहींदमि। जी बिल्कुलु, जॾहिं मां मेंटल हेल्थ जी जर्नी स्टार्ट कई त उहा स्पेसिफिकली मां वुमेन जे प्रोजेक्ट ते कई हुई, जंहिंमें मूंखे इलाही बैकलैश फेस कयो पियो, इन करे उहो बि कंहिं मेल ई कयो ऐं हुननि मूंखे डायरेक्ट चयो दैट यू आर अ फेमिनिस्ट। Straight forward को लफ्ज़ जेको What is bad with it? Exactly. So the thing was that at that moment I totally gave up. But the thing was that Baba obviously support कई, Baba जो try and try again. And after that जॾहिं मां कंप्लीट सर्वे कयो, असांजो इलाही बैशिंग हिकिड़ी इलाही सुठी यूनिवर्सिटी में असांजो थी वियो, बट उन में मां इन शइ खे कैटर कयो त नॉट जस्ट वुमेन बट मैन आर ऑल्सो फेसिंग अ वेरी बिग मेंटल हेल्थ इशूज़ एज वेल। त रिसेंटली आई गेस 3 months अगो असां हिकिड़ो उन ई यूनिवर्सिटी में अगेन वञी करे असां हिकु वरी हिकिड़ी अवेयरनेस सेशन रखियो जेको मेल ऐं फीमेल्स बोथ हुयो, ऐं उन में मूंखे सभिनि खां सुठी शइ इहा लॻी त फीमेल्स खां वधीक मेल्स जेके इन में वधीक पार्ट प्ले करनि पिया, ऐं उन्हनि जो जॾहिं मां पोस्ट सर्वे वरितो त उन्हनि स्पेशली इहो कमेंट सेशन में नोट डाउन कयो हुयो त थैंक यू मैम फॉर कमिंग इन टू आवर यूनिवर्सिटी, वी आर सो मच डिप्रेस्ड, एग्ज़ाइटी, वी फील सो एग्ज़ाइटेड, मतिलबु असां इलाही स्ट्रेस फील कयूं था, असांखे एग्ज़ाइटी थिए थी, थैंक यू तव्हां आयो ऐं असां काफ़ी रिलैक्स फील कयूं था। इन करे असां जेको आहे नॉट जस्ट उते उन्हनि खे एक्टिविटीज़ कराईंदा आहियूं, बट गॾु गॾु असां उन्हनि खे इहा बि सजेशन ॾींदा आहियूं त तव्हां जॾहिं पंहिंजे सेल्फ में हुजो, जेको हिकु तव्हांजो मी टाइम जेके असां चवंदा आहियूं, जेको त असां न ॾींदा आहियूं शायदि पाण खे, त उन में तव्हां पाण खे जेको आहे कीअं रिलैक्स करे सघो था। त सभिनि खां वधीक कमेंट्स जेके मूंखे रिसीव थिया उहे मेंस जा थिया, त उन खां पोइ लाइक मूंखे इहो थियो त लाइक दिस इज़ द राइट फील्ड फॉर मी, दिस इज़ सच अ सक्सेस फॉर मी। जॾहिं मां उहे कमेंट्स पढ़ंदी आहियां त मां ॾाढो ख़ुशि थींदी आहियां उहे पढ़ी करे। ज़बरदस्त ज़बरदस्त, ॾाढी सुठी ॻाल्हि आहे। ऐं अच्छा, जंहिं खे छो त कॉमेंट्स जी ॻाल्हि थी आहे, ऐं आई रिपीट माई वर्ड्स, असां उन एरा में आहियूं जंहिंमें असां सोशल मीडिया असां इन्वॉल्व थिए थो, त छा जेके बैड जिते गुड कॉमेंट्स हूंदा आहिनि उते बैड कॉमेंट्स बि हूंदा आहिनि, उन खे कीअं फेस कंदी आहे अनिता? पढ़ी डिलीट करे छॾिया, सोचणो न आहे, छा कंदा आहियो? ॾिसो, आई गेस त बैड कमेंट्स लाइ सभिनि खां इम्पॉर्टेंट शइ आहे, अगरि तव्हां मेंटल हेल्थ ते बि कमु कयो था ऐं तव्हां पाण बि नथा अचणु चाहियो नी एग्ज़ाइटी में, त बेसिक टर्म इज़ इग्नोरेंस आई गेस। ऐं ॾिसो, बैकलैश केरु कंदो आहे, जेको मुंहिंजे ख़्याल में अञा ताईं जो मुंहिंजो पंहिंजो एक्सपीरियंस इहो आहे न पूरे कॉर्पोरेट वर्ल्ड में, त बैकलैश तव्हां सिर्फ़ु उहो कंदो जेको उहो कमु नथो करे सघे। फॉर एग्ज़ाम्पल, अगरि आयशा जेको आहे फैमिली प्लानिंग ते कमु करे थी, त माण्हू चवंदसि तुंहिंजो छा वञे त तूं फैमिली प्लानिंग ते ॻाल्हाए थी, जेको त पहिरियों ईंदो ई ईंदो आहे बैकलैश। मूंखे माण्हू चवंदा तूं निकिती आहे पीस जी राह में। सो द थिंग वॉज दैट हो तव्हांजे लेवल ताईं पुॼी ई कोन था सघनि जॾहिं असां इन शइ खे पंहिंजे मेंटल हेल्थ में इंक्लूड करे छॾंदा आहियूं नी हुन शइ में, त बसि असांखे असांजे मोटिव ते फोकस रखिणो आहे। ऐं अहिड़ा माण्हू ईंदा नी कांटा त राह में ईंदा वेंदा, हर कंहिं ते असां थोरी जेको आहे उहो असां ॾिसंदासीं। त इग्नोरेंस मीडिया जी अगरि टर्म असां यूज़ कयूं त जेके बैकलैश माण्हुनि खे ईंदा आहिनि सभिनि खां ज़रूरी आहे उन्हनि लाइ, मां बिल्कुलु ऑडियंस खे बि चवंदमि त अगरि हो बि सोशल मीडिया इन्फ्लुएंसर्स आहिनि, इन करे त मेजर इशू असां वटि जेको ईंदो आहे नी डिप्रेस थी विया ऐं पोइ उन्हनि सुसाइडल अटैम्प्ट करे छॾियो या हे करे छॾियो, सोशल मीडिया इन्फ्लुएंसर्स असां एॾा स्ट्रेस वियासीं, असां घर जा इशूज़, हे इशूज़, पर्सनल इशूज़, फाइनेंशियल इशूज़, त उन लाइ सभिनि खां इम्पॉर्टेंट शइ आहे इग्नोरेंस। त जॾहिं तव्हां इग्नोर कयो था ॿिए उन्हनि माण्हुनि खे जेके नेगेटिव आहिनि, नॉट द पॉज़िटिव वन, त पोइ तव्हां डेफिनेटली जेको आहे उहो हिकु हैप्पी लाइफ गुज़ारे था सघो। सही सही सही। अच्छा आयशा, तव्हांजी तरफ़ ईंदमि ऐं उहा पंहिंजे तमामु जेको ही जर्नी आहे तव्हांजे कम जी, इन जे विच में को अहिड़ो मोमेंट जेको को अहिड़ी सक्सेस स्टोरी जेका असां सां शेयर करणु चाहियो? आई थिंक नंढड़ी नंढड़ी सक्सेस स्टोरी सभई मिली करे मूंखे हाइप अप कंदियूं आहिनि। सो जीअं तुबा काल कई कम्युनिटी में जॾहिं असां वेंदा आहियूं ऐं जॾहिं हुननि जो पोस्ट सर्वे थींदो आहे त दे फील सो एम्पावर, उहे पंहिंजे लाइ डिसीशन्स वठंदा आहिनि। त इहा चीज़ ॾाढी असांखे महसूसु कराईंदी आहे, मोटिवेट कंदी आहे की न यू शुड कंटिन्यू डूइंग योर वर्क। जेका सेकेंड चीज़ आहे उहा इहा आहे की जे एरिया में मां बिलोंग थी कयां उते देवर नो फीमेल जेका मतलब यू नो एजुकेशन इंटरनेशनल लेवल या हाई लेवल तक परसू कंदी हुजे। त हिन टाइम ते मां ॾिसां थी मुंहिंजे स्टेप खां पोइ देर आर सो मेनी गर्ल्स ऐं पेरेंट्स जो उन्हनि ते सभ खां वधीक ट्रस्ट आहे की न असांजी धीअ पढ़ंदी ऐं तूं अगरि यू नो कामयाबु थींदी। त इहा चीज़ मूंखे ॾाढो सुठो महसूसु कराईंदी आहे की न मतिलबु ॾिसो मां हिकिड़ो ट्रस्ट जो एनवायरमेंट क्रिएट कयो एंड पेरेंट्स आर ट्रस्टिंग देयर गर्ल्स लाइक ब्लाइंडली ऐं उहे पंहिंजो सक्सेस अचीव कनि थियूं एंड ऑल दैट। सो ये नंढड़ी नंढड़ी चीज़ों मिली करे मूंखे ॾाढो मोटिवेट कंदियूं आहिनि। ज़बरदस्त ज़बरदस्त। अच्छा अगरि हिते जेतिरियूं बि असां ॻाल्हियूं कयूं आहिनि, जेतिरियूं बि सक्सेस स्टोरीज़ शेयर कयूं आहिनि या अवेयरनेस जेके असां ॻाल्हियूं असां कयूं आहिनि, इन्हनि तमामु शयुनि खे अगरि को हैशटैग्स ॾिना वञनि
बिकॉज़ वी आर इन सच एरा जंहिंमें हैशटैग्स जो इलाही इन्वॉल्वमेंट आहे त तव्हांजे कमनि खे अगरि हैशटैग्स ॾिनो वञे कहिड़ो हैशटैग हूंदो whoever wants to share first या कंहिंजे ज़हन में को बि न को कॾहिं त को हैशटैग कयो आहिनि चल भई निदा वटि निदा तव्हां स्टार्ट कयो भई निदा वटि आहिनि हैशटैग्स इलाही सारा सभिनि खां पहिरियों चवंदमि हैशटैग पीस फॉर एवरीवन एंड मेंटल हेल्थ इज इम्पोर्टेंट सही रियली इट्स रियली इम्पोर्टेंट त मां इहे ॿ हैशटैग ॾींदमि जेके त असां पंहिंजे ऑर्गेनाइजेशन्स जे हैशटैग्स में बि यूज़ कंदा आहियूं ऐं इहे ऑल ओवर द वर्ल्ड आहिनि अगरि तव्हां हैशटैग मेंटल हेल्थ मैटर्स विझो था त उहे अराउंड 15 to 18 मिलियन पीपल्स जी रीच ताईं वञनि था सो दैट इज़ द हाइप एंड रीच ऑफ दैट सो मां बिल्कुलु चवंदमि त अगरि तव्हां बिल्कुलु कमु कयो था ऐं उहे जेके छोकिरियूं जेके मेंटल हेल्थ ते कमु करणु चाहिनि थियूं या अवेयर थियणु चाहिनि थियूं विल डेफिनेटली यूज़ दोज टाइप्स ऑफ हैशटैग्स त अगरि तव्हांखे काई अवेयरनेस मिले थी त तव्हां दुनिया खे उहा ॻाल्हि ॿुधायो सही सही अच्छा तूबा क्या आई ज़हन में आ थिंक रहा है? अभी क्लाइमेट के ऊपर बहुत ज़रूरी है क्योंकि अभी जो कुछ हो रहा है डेवलपमेंट सेक्टर में पूरी हाँ। मशीनरी रुकी हुई है और एक सबके लिए बहुत ही मुश्किल वक्त है बहुत सारे इदारों के लिए पाकिस्तान में तो आई थिंक क्लाइमेट चेंज बहुत ज़रूरी है कि आप जितना हो सकता है यूज़ करें और जेंडर इक्वालिटी और डिफरेंट जेंडर जो हैं ट्रांसजेंडर इनके जितने ज़्यादा हम हैशटैग्स यूज़ कर सकें बहुत ज़रूरी है इस वक्त। सही सही बिकॉज अवेयरनेस किसी तरह तो पहुंचनी है ना हम पहुंचनी आदमी की चाहिए। तरह तो शायद अब ये हैशटैग्स भी एक जरिया बन सकते हैं Exactly. अब आयशा आई विल से मैं 2 हैशटैग्स यूज़ भी करती हूँ एक है SDG फॉर ऑल वो इसलिए क्योंकि अगर मैं हेल्थ पे काम कर रही हूँ तो माई SDG4 इज लाइक कनेक्टेड टू द क्लाइमेट टू द पॉवर्टी टू द एक्सट्रीमिज्म हर एक SDG एक दूसरे से के साथ बिल्कुल कनेक्टेड है ना त हिकिड़ो SDG फॉर ऑल जो हिकिड़ो हैशटैग ईंदो ॿियो यूथ इंगेजमेंट जेसि ताईं यूथ एम्पावर न थींदी जेसि ताईं असां यूथ खे इंगेज न कंदासीं आई डोंट थिंक सो असां कुझु बि अचीव करे सघंदासीं त यूथ इंगेजमेंट एंड SDG फॉर ऑल ठीक है जी ज़बरदस्त ज़बरदस्त अच्छा थैंक यू सो मच तव्हां टिनी जो असां सां गॾु हुजण जो ऐं असांजे प्रोग्राम में प्यारी प्यारी ॻाल्हियूं करण जो असांजे स्पेसिफिकली यूथ खे असांजी औरतुनि खे अवेयर करण जो वरी महिरबानी तव्हां सभिनी जी असां सां गॾु जुड़ण जो नाज़रीन प्रोग्राम जो जेको टाइम आहे उहो तक़रीबन पंहिंजी पुॼाणी ते पहुतो आहे हाशिम भाई जो आवाज़ आख़िर में शामिल करे रहियूं तव्हां सां मुलाक़ात इंशाल्लाह सुभाणे थींदी तेसि ताईं सभिनी खे ॾींदा इजाज़त अल्लाह हाफ़िज़ जी हाशिम भाई कभी किताबों में फूल रखना कभी दरख्तों पे नाम लिखना कभी किताबों में फूल रखना कभी दरख्तों पे नाम लिखना हमें भी है याद आज तक वो हमें भी है याद आज तक वो नजर से हर पे सलाम लिखना कभी किताबों में फूल रखना कभी दरख्तों पे नाम लिखना कभी किताबों वो चांद चेहरे महकती बातें वो चांद चेहरे महकती बातें सुलगते दिन थे महकती रातें वो छोटे छोटे से कागजों पे वो छोटे छोटे से कागजों पे मोहब्बतों के पयाम लिखना कभी किताबों में फूल रखना कभी दरख्तों पे नाम लिखना कभी किताबों
गुलाब चेहरों से दिल लगाना, गुलाब चेहरों से दिल लगाना, वो चुप के नजर मिलाना, वो आरज़ुओं के ख्वाब बुनना, वो आरज़ुओं के ख्वाब बुनना, वो किस्से ना तमाम लिखना, कभी किताबों में फूल रखना, कभी दरख्तों पे नाम लिखना। हमें भी है याद आज तक वो, हमें भी है याद आज तक वो, नजर से हर पे सलाम लिखना, कभी किताबों में फूल रखना, कभी दरख्तों पे नाम लिखना, कभी किताबों में फूल रखना, कभी